ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि विधि विधान ऐं वरदान। विधि विधान ऐं वरदान 25/12/1982 जा महावाक्य आहिनि। विश्व अधिकारी, विश्व निर्माता, वरदानी मूर्त अव्यक्त बापदादा वॾे ॾींहं जे अवसर ते पंहिंजे ॿारनि प्रति चवनि था अॼु सर्व स्नेही ॿारनि जे स्नेह जो रिस्पॉन्ड करण जे लाइ बापदादा खे बि मिलण लाइ अचिणो पियो। सर्व स्नेही ॿारनि जे स्नेह जो रिस्पॉन्ड करण लाइ बापदादा खे बि अचिणो पियो। सॼे विश्व जे ॿारनि जे स्नेह जो यादि जो आवाज़ बापदादा जे वतन में मिठी मिठी सांस जे रूप में पहुचे पियो। जीअं ॿार स्नेह जा गीत ॻाईंदा आहिनि न, बापदादा बि ॿारनि जे गुणनि जे गीत ॻाईंदा आहिनि। जीअं ॿार चईंदा आहिनि ईअं बापदादा कल्प में न मिलंदा। बापदादा बि ॿारनि खे ॾिसी चईंदा आहिनि अहिड़ा ॿार बि कल्प में न मिलंदा। जीअं ॿार चईंदा आहिनि न, है न, कि जीअं जॾहिं खां तव्हां जनमु वरितो आहे त बाबा पीउ ठही त बाबा खे हर संबंध जी पालना त अनुभव कई आहे न। चेक करो, कई आहे, हर संबंध जो अनुभव कयो आहे। त उन हर संबंध में अहिड़ो माता पिता, अहिड़ो बाप दादा, मतिलबु माँ बाप, फ्रेंड, टीचर, सतगुरु, साजन, है न, ऐं अहिड़ो टेक केयरर, अहिड़ो डॉक्टर। कोई बीमारी थींदी त दुनिया वारा डॉक्टर चईंदासीं, जेका एलोपैथी वारा आहिनि उहे त डिॼाए छॾंदा, हीअ दवाई वठो, हीअ परहेज़ करो, हीअ न, ईअं ऑपरेशन करायो, ईअं करायो, न त हीअं थी वेंदो। ऐं जेका आयुर्वेदिक हूंदा आहिनि उहे तव्हांखे चईंदा काढ़ा पीओ, हीअ करो, उहो करो। लेकिन शिव डॉक्टर जी किरणनि सां असां पंहिंजे शरीर खे तंदुरुस्त रखी सघंदा आहियूं, है न। शिव बाबा जी किरणियूं, तॾहिं त शिव बाबा जी किरणियूं न पूरे शरीर में बि ईअं अनुभव कंदा करो कि जीअं आत्मा, शिव बाबा तत्वनि खे बि पावन करणा आहिनि। त असां शिव बाबा खे यादि कंदा आहियूं त आत्मा ते त पईंदी आहे, लेकिन शिव बाबा जी किरणियूं हिन शरीर जे हर अंग ताईं पहुचे थी ऐं हर अंग तंदुरुस्त थो थींदो वञे, है न। जेसि ताईं असांजो संगम युग जो पार्ट आहे, जेसि ताईं इहे शरीर आहे तेसि ताईं इहे शरीर तंदुरुस्त रहे ऐं हलंदो रहे, स्वस्थ रहे, ताकी असां बाबा सां मिलंदा रहूं, बाबा जो ज्ञान ॿुधंदा रहूं, मनन चिंतन कंदा रहूं, रूह रियान कंदा रहूं। ॾिसो बाबा चईंदा आहिनि न, हिन समय जो कंदा उहो पूरो कल्प असांजो उअं ई थींदो। त सोचो हिन समय असां मैक्सिमम टाइम बाबा खे यादि करे, बाबा सां ॻाल्हियूं करे कर्म कंदासीं त भक्ति मार्ग में बि असांजो इहो अभ्यास कम में ईंदो। सत्य त्रेता में त असां हूंदासीं, हुते बि कोई ज़्यादा थोरी ॻाल्हाईंदा आहिनि माण्हू, पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदा आहिनि। परंतु द्वापर कलयुग में बि असां भॻवान सां जुड़ियल रहंदासीं ऐं ईअं ई उन्हनि खे साथी ठाहे हलंदा रहंदासीं। त उहा संस्कार हाणे ई विझणा आहिनि, है न। त बाबा चवनि था जीअं ॿार चईंदा आहिनि न, अहिड़े बाप दादा कल्प में पोइ न मिलंदो। बाप दादा बि ॿारनि खे ॾिसी चईंदा आहिनि कि अहिड़ा ॿार बि कल्प में न मिलंदा।
एॾी मिठी मिठी रोह रियान बाप ऐं ॿारनि जी सदा ॿुधंदा रहियूं है ना। जीअं सॼो सम्झो कि है न कोई इंसान कोई तव्हांजो संबंधी ॾाढो सिक प्रेम वारो। वैसे त हाणे असांखे देख संबंधी अच्छा चलो मधुबन में सभिनि खे बाबा जो घर आहे, मज़ो ईंदो आहे है न। लेकिन मधुबन में बि तव्हां हिकु थींदी आहे ख़ुदि जी चाह, हिकु थींदी आहे तव्हांखे कोई चए मधुबन में ई वेही रहो, वेही रहंदव है न। छो जी मधुबन में बि छा सेवा आहे। अगरि तव्हां सोचो कि मधुबन में बि कोई तव्हांखे चए कि मधुबन में वियो सेवा करो, तव्हांजी विशेषता अनुसार किथे बि तव्हांखे सेवा ॾेई चई, हाणे त तव्हांखे लॻंदो कि अरे वाह हा मधुबन में रही वञो। अगरि चलो तव्हां वटि कोई बंधन बि न आहे, सभु फ्री आहियो, त बि तव्हां रहंदव है न। छो जी थोरो समय त ठीकु आहे, लेकिन जो हिते तव्हांजी सेवा आहे, जे रीति तव्हां हिते कंदा आहियो, पोइ उहो मिस न कंदव है न। चाहे तव्हांजो कोई लौकिक संबंधी जंहिंसां तव्हांखे ॾाढो ई सिक प्रेम हुजे, तव्हां हुन वटि वञो थोरा ॾींहं घुमी करे, उहो चए न असां वटि ई रही पओ, तव्हां रहंदव। भले केतिरो बि प्यार, केतिरो बि स्नेह, केतिरो बि उहो इज़त ॾे तव्हांखे, लेकिन तव्हां रही पाईंदा हुते, उहो तव्हांखे चए त तव्हां चईंदो न न हिकु लिमिटेड थींदो आहे न। त इहे शिव बाबा खे बि, शिव बाबा भले हिन धरती ते ईंदा आहिनि, शिव बाबा भले असांखे एॾी पालना ॾींदा आहिनि, एॾी ज्ञान ॾींदा आहिनि, एॾी शक्तियूं ॾींदा आहिनि, एॾी युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि, जीवन जीअण जी वरसो ॾींदा आहिनि, शक्ति ॾींदा आहिनि। पर शिव बाबा खे असां चऊं सदा ई धरती ते रही पओ, त ॿुधायो शिव बाबा रहंदा। शिव बाबा चईंदा न मूंखे पंहिंजी जॻह मथे प्यारी आहे है न। भले केतिरो बि सिक प्रेम हुजे, लेकिन शिव बाबा खे त शिव बाबा चईंदा न मां तव्हां सां गॾु रही करे छा कंदमि। जीअं तव्हां बि चईंदा न पंहिंजे संबंधनि खे, भई ठीकु आहे सिक प्रेम त आहे, लेकिन मां हिते वेही छा करां सॼो ॾींहुं। तव्हां सभु त पंहिंजी ड्यूटी में लॻी वेंदव है न। कोई तव्हांखे चए मधुबन में बि रही पओ, कोई ॻाल्हि कोन्हे, ज्ञान योग करो, लेकिन केतिरो ज्ञान योग कंदो इंसान है न। सेवा त सेवा ई आहे न, कर्म त करिणो ई आहे न। सॼो ॾींहुं थोरी योग लॻाईंदासीं, मुरली ॿुधंदासीं, हिकु लिमिटेड टाइम जे लाइ ठीकु आहे, पोइ उन खां पोइ त कर्म योगी ठहिणु सुठो आहे न। त ईअं ई हर आत्मा इंडिविजुअल आहे। असां इहे बि न सोचो शिव बाबा मथे अकेला हली वेंदा ऐं असां हिते सभु सां न। हिते बि तव्हां साथ थोरी रहंदा, हिते बि हर हिकु आत्मा जो इंडिविजुअल पार्ट आहे, कोई आहे साथ। अज्ञान काल में बि भले कोई केतिरो बि चए मुंहिंजो पति, मुंहिंजी ॿार, मुंहिंजा फलाना फलाना, लेकिन सभु साथ आहिनि। हर हिकु पंहिंजी बुद्धि अनुसार, सम्झ अनुसार, कर्म अनुसार पंहिंजो जीवन जिए थो। हर हिकु इंडिविजुअल आहे। बाबा चईंदा न हर सितारे जी पंहिंजी पंहिंजी दुनिया आहे। भले पति पत्नी बि आहिनि, सोचो पति पत्नी आहिनि, भले उहो पंहिंजे सम्झ, पंहिंजी वीचार, पंहिंजो स्वभाव संस्कार खे मैच करे हलनि बि था, लेकिन आख़िर बि केसि ताईं काथे न काथे त चलो उन्हनि पंहिंजी गाॾी पूरी कई, हिन जीवन में मैच करे हलिया, त बि हिकु इंडिविजुअल जीवन हूंदो आहे न भई न। उहो त इंडिविजुअल त हूंदो ई आहे। त बाबा बि असांखे चवनि था कि भले ॿार चईंदा आहिनि कि अहिड़ो बाप दादा त पोइ कॾहिं न मिलंदा। असां बि चईंदा आहियूं, बाबा बि चईंदा आहिनि अहिड़ा ॿार न मिलंदा, अहिड़ी मिठी मिठी रुहंदा आहिनि, ॿुधा रहंदा आहिनि। बाप ऐं तव्हां कंबाइंड रूप में आहियो,
हिन स्वरूप खे सहज योगी चईंदासीं, है न। परंतु छो जो हाणे टाइम अचण वारो आहे, सतयुगी दुनिया अचण वारी आहे, शिव बाबा बि वापसि हली वेंदा। कई बार थींदो न कि ब्राह्मण परिवार में भी कई माण्हू सदाई योग में मतिलबु सदाई शिव बाबा सां गॾु रहणु पसंदि कंदा आहिनि। बाक़ी जो फैमिली मेंबर हूंदा आहिनि ब्राह्मण परिवार वारा, उन्हनि सां उन्हनि खे एतिरो उहो न हूंदो आहे, है न। त उन्हनि जे लाइ बाबा चईंदा आहिनि कि आख़िर बि शिव बाबा जो बि हिते लिमिटेड टाइम ई पार्ट हूंदो आहे। हुन खां पोइ त तव्हांखे देहधारियुनि सां संबंध रखिणो ई पवंदो, है न। पर ईअं न कि असां हिते शिव बाबा खे भुलिजी करे उन्हनि सां हाणे प्रैक्टिस करूं, न। जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहियो न, हुन समय जी ॻाल्हि था करनि बाबा। बाबा खे यादि करे तव्हांखे देहधारियुनि सां कनेक्शन जोड़े करे हलणो ई आहे। अज्ञान काल में सम्झो इहे सभु आत्मा भाउ आहियूं, हुन हिसाब सां उन्हनि जे संबंध में उन्हनि जी मदद करणी आहे, उन्हनि सां पाठ बजाइणो ई आहे। ज्ञान जे हिसाब सां भाउ भेण, मतिलबु असां ब्राह्मण परिवार वारा आहियूं, उन में बि बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, भाउ भाई सम्झो, है न। त हिन हिसाब सां पंहिंजी बुद्धि खे बि विशाल ठाहियूं असां। त योग लॻाइण वारा न, लेकिन सदा ई कंबाइन स्वरूप अर्थात साथ रहण वारा। हिते बुद्धि द्वारा साथ रही करे कर्म क्षेत्र में कर्म भी करिणो आहे। योग जे समय त बाबा सां ई कनेक्शन रखिणो आहे, लेकिन कर्म क्षेत्र में आत्माउनि जे संबंध संपर्क में अची करे उन्हनि सां पाठ बजाइणो आहे। अहिड़ी स्टेज अनुभव कंदा आहियो या महिनत करणी पवंदी आहे। सदा ही कर्म क्षेत्र में रहंदे हुए भी बाबा सां गॾु रहंदा आहियो या महिनत करणी पवंदी आहे। बचपन जो वाइदो छा आहे? साथ रहंदासीं, साथ जींदासीं, साथ हलंदासीं। इहो वाइदो कयो आहे न, पक्को आहे न। साकार जी पालना जे अधिकारी आत्मायूं आहियो न। पंहिंजे भाग्य खे सुठी रीति सां सोचो सम्झो। उन समय साकार में पालना वठण वारी आत्मायूं हूंदियूं बाबा जे साम्हूं, है न। त बाबा उन्हनि खे चवनि था, साकार जी पालना जे अधिकारी आत्मायूं आहियो, पंहिंजे भाग्य खे सुठी रीति सोचो सम्झो। बाप दादा जे साम्हूं हांगकांग जे दादा राम ऐं सावित्री बहन जो लौकिक परिवार वेठो हुयो। ईअं कोटनि में कोई भाग्य विधाता जे सम्मुख संपर्क में ईंदा आहिनि। हाणे समय अचण ते इहे पंहिंजो भाग्य स्मृति में ईंदो। है न। त जो हुन समय उन्हनि जी पूरी फैमिली, है न, उन जेका बि आया हूंदा, उन जो भाउ मतिलबु भाई पहिरियों आयो हूंदो या भेण, मतिलबु जो पहिरियों स्त्री पुरुष हुया। ज्ञान में बि हिकु पत्नी अची वञे त कोशिशि कंदी आहे कि पूरे घर खे ज्ञान में वठी हलूं। त इहे साकार जी पालना वठंदे हुए कोई परिवार हूंदो हांगकांग जो, दादा राम और सावित्री बहन, उन्हनि जो पूरो लौकिक परिवार उते वेठो हुयो। त बाबा उन्हनि खे चवनि पिया कहिड़ो कोटनि में कोई भाग्य विधाता जे साम्हूं संपर्क में ईंदा आहिनि, कोई फैमिली। हाणे समय अचण ते इहे पंहिंजो भाग्य स्मृति में ईंदो। त सोचो उन्हनि जी फैमिली जो उन समय बाबा सां गॾु मिली हूंदी, अगरि उहो हाणे बि इहा मां वाक्य पढ़े ऐं उन्हनि जी फैमिली में जो बि हाणे प्रेज़ेंट हूंदो, उन्हनि खे केॾी ख़ुशी थींदी।
छो जी जॾहिं ॻाल्हि साम्हूं हूंदी आहे न ओतिरी हूअ न लॻंदी आहे, लेकिन पोइ यादि कंदा आहिनि न कि अरे वाह असां सभु हुननि भॻवान सां मिलियासीं, बाबा सां मिलिया आहियूं असां, है न। त बाबा चवनि था कि अचण वारे समय में पंहिंजो इहे भाग्य स्मृति में ईंदो, आदि पिता खे पाइण ये भाग्य जी श्रेष्ठ निशानी है न। सोचो कि तव्हां बि अव्यक्त बाप दादा सां अगरि मिलिया आहियो, हाणे त वीडियो हलंदी आहे, ऐं हाणे बि अव्यक्त स्थिति में स्थिति करे मिली सघंदा आहियो, जेका मिली सघंदा आहिनि, है न। त सोचो अगरि तव्हां अव्यक्त बाप दादा सां मिलन मनायो आहे, दादियुनि सां मिलन मनायो आहे, त ऐं हाणे कोई आत्मा आई ज्ञान में तव्हां सां मिले, त तव्हांखे केॾो नशो चढ़ंदो हूंदो न कि अरे वाह मां त बाबा सां मिली आहियां, है न। ऐं कोई विशेष तव्हांखे मधुबन में तव्हांखे कोई प्राप्ति बाबा जे समय, है न, या दादियुनि तव्हांखे कोई स्पेशल सौगात ॾिनी, या तव्हां सां ॾाढी सुठी रीति मिलिया, त उहो पल हुन समय भले एतिरा इम्पॉर्टेंट न लॻनि, यादि न रहनि, लेकिन थोरे समय खां पोइ असां यादि कंदा आहियूं, कोई माण्हू कंहिंखे असां ॿुधाईंदा आहियूं, त लॻंदो आहे न कि अरे वाह असांखे अहिड़ो भाग्य मिलियो कि अरे वाह असां त मिलियासीं। त बाबा उहो था चवनि, जे करे बाबा चईंदा आहिनि न सदा स्मृति स्वरूप रहो, सदा साथ रहण वारा निरंतर योगी, सदा सहज योगी, उड़ती कला में वञण वारे, सदा फ़रिश्ता स्वरूप आहियो न। त सदा साथ रहण वारा निरंतर योगी, सदा सहयोगी, उड़ती कला में वञण वारा, सदा फ़रिश्ता आहियो न। अॼु वॾो ॾींहुं मल्हाइण लाइ सॾु कयो आहे, 25 दिसंबर जी मुरली आहे, हुन ॾींहं खे वैसे बि वॾो ॾींहुं चईंदा आहिनि। 25 दिसंबर हूंदो वैसे क्रिश्चन धर्म जे हिसाब सां वॾो ॾींहुं आहे, पर ब्राह्मण परिवार बि मल्हाईंदो आहे न, वैलेंटाइन डे, क्रिसमस डे, न्यू ईयर डे, है न। त बाबा बि हुन हिसाब सां चवनि था, ऐं क्रिश्चन माण्हू बि आहे न, उहा क्रिसमस ॾींहुं आहे न सेंटा जो ज़्यादा महत्व हूंदो। भले माण्हू चईंदा आहिनि क्रिसमस जीसस क्राइस्ट जो अलाए जनम ॾींहुं मल्हाईंदा आहिनि या जो बि मल्हाईंदा आहिनि, पर उन ॾींहुं सेंटा भई अगरि हीअं हुजे त माण्हू चए न भई जीसस क्राइस्ट आयो गिफ्ट ॾे, लेकिन मल्हाईंदा आहिनि क्रिसमस, ऐं अन महत्व हूंदो आहे सेंटा जो। त सेंटा क्लॉस केरु आहे? सेंटा क्लॉस खे रेड ऐं वाइट ॾेखारींदा आहिनि न। रेड मतिलबु शिव बाबा, लाली जगत आहे, वैसे त शिव बाबा जी आत्मा वाइट आहे, लेकिन शिव बाबा खे ऐसे लाल लाल परम धाम में लाल लाल लाइट आहे न, और सफ़ेद मतिलबु एंजलिक ब्रह्मा मां। त इन हिसाब सां न क्रिसमस डे वॾो ॾींहुं मल्हाइबो आहे। त वॾे ते वॾे बाप सां गॾु वॾे ते वॾे ॿार वॾो ॾींहुं ऐं मिलन मल्हाइनि था। वॾो ॾींहुं अर्थात उत्सव जो ॾींहुं, वॾो ॾींहुं अर्थात उत्सव जो ॾींहुं। जॾहिं वॾो ॾींहुं मल्हाईंदा आहियो त बुरा ॾींहं समाप्त थी विया न, है न। उत्सव ॾींहुं ॾिसो कुझु बि हूंदो आहे न, चाहे भक्ति मार्ग में बि माण्हू कोई त्योहार जो ॾींहुं मल्हाईंदो आहे त माण्हू छा चईंदो आहे, अॼु त त्योहार जो ॾींहुं आहे, अॼु पुराणी ॻाल्हियूं न कर, अॼु त त्योहार जो ॾींहुं आहे, अॼु कुझु न चओ, अॼु शांति रहो। त ॾिसो असांजो बाबा सां मिलणु
असांखे बाबा खे यादि करे प्राप्ति करणु मतिलबु पुराणा ॾींहं ख़तमु थियनि, है न। त असां सदा जे लाइ बुरा ॾींहं समाप्त कयो आहे कि अञा ताईं कोई बुरी ॾींहंनि जी कोई ॻाल्हियूं समय यादि ईंदो आहे त बाबा अॼु असांखे चवनि था कि चेक करो, चेक करो, अञा बि कोई बुरा ॾींहं साम्हूं ईंदा आहिनि, कोई बुरो समय जेको तव्हांजे अज्ञान काल में तव्हां सां थियो हुजे। अगरि वो आहे बि न त जीअं वेस्ट थॉट्स बाबा चवंदा आहिनि न कि हाणे कोई इम्प्योर थॉट न आहे, लेकिन वेस्ट ऐं नेगेटिव थॉट ऐं वेस्ट थॉट मतिलबु पुराणी ॻाल्हियूं, हाणे जो थी वियो सो थी वियो, है न। वो ड्रामा में नूंद आहे, कल्ह पोइ वापसि थींदो। लेकिन असां सम्झूं कि भई थींदो आहे न, कोई कपिड़ो आहे न ईअं मेरो थी वेंदो आहे। सम्झो तव्हांजो कोई फेवरेट कपिड़ो मेरो थी वियो हुजे, दाग लॻी वियो हुजे, लेकिन तव्हां हुनखे सुठी रीति धोतो, साफ़ सुथिरो कयो, हुन जा दाग वाग लही विया, हिकदमि नीट एंड क्लीन थी वियो, पोइ तव्हां छा कंदा? केॾी ख़ुशी थींदी आहे न कि अरे वाह, मुंहिंजो उहो कपिड़ो ठीकु थी वियो, कोई बि दाग न रहे, हिकदमि पहिरों जहिड़ो थी वियो। त उअं ई हाणे जो बि हुयो ॾिसो, थी वियो सो थी वियो। असांखे उहो यादि करे बि छा करूं कि छो थियो बाबा हीअं। वैसे त न ई ईंदो हूंदो, लेकिन अगरि परछाई जे रूप में या ईअं कॾहिं कॾहिं थींदो आहे न, धुंधले रूप में बि अगरि ईंदो हुजे त ध्यानु ई न ॾियो। हाणे खां इहे अभ्यास करो, छो जे अंत समय ते इहे सभु ईंदा। बाबा चवंदा आहिनि न, अंत समय ते तव्हांखे माया पंहिंजो ठाहिण लाइ ईंदी, लेकिन असां ध्यानु ई न ॾियूं। असां पंहिंजे सुठे ॾींहं जेका हाणे वॾो बाबा असांखे मिलियो, वॾी वॾी प्राप्ति असांखे कराइनि था, त ईअं असां वॾे बाबा, वॾे घर, वॾी प्राप्ति खे सदा साम्हूं रखंदासीं न, त उहे सभु ॻाल्हियूं हिकदमि मर्ज थी वेंदियूं, जीअं हुयूं ई न, जीअं अलाए कंहिंजी स्टोरी थी हले। या त की दुनिया में बि थींदो आहे न, कोई न्यूज़ अगरि तव्हां ॾिसंदा आहियो, कहिड़े बि स्पेशली जॾहिं दुनिया में नंढे ॿारनि सां गॾु या कंहिं छोरियुनि सां गॾु ईअं ग़लति कमु थींदो आहे न, त माण्हुनि खे ज़्यादा लॻंदो आहे भई कोई कंहिंजो खून करे छॾे, कोई कंहिं बीमारी सां मरी वियो, उहा अलॻि ॻाल्हि थींदी आहे। लेकिन स्पेशली माण्हू छोरियुनि सां ग़लति कमु करे, एॾा वॾा भाई एॾा नंढे ॿारनि सां हीअं कंदा आहिनि। अॼुकल्ह त केॾो अचे थो, त इन्हनि ॻाल्हियुनि ते बि न ध्यानु न ॾियो। कुझु करे सघंदा आहियो तव्हां, बाबा बि हाणे धरती ते आहिनि, कुझु करे सघंदा आहिनि, दुनिया वारा बि कुझु करे था सघनि। ॾिसो अॼु कंहिंजे न कंहिं मूर्ति खे माण्हू, अॼु सिखनि जे ग्रंथनि खे माण्हू हथु लॻाए छॾंदो त उते जो उते हुनखे मारे छॾंदा आहिनि। ॾाढा केसिस ॿुधिया हूंदा, कोई भीड़ भड़के में वञी करे मथुरा में या वो श्री राम जी जो मंदिर जेको ठहियो आहे, कोई हिननि जी मूर्ति खे वञी हथु लॻाए त हुतां जा पुजारी, हुतां जा माण्हू हुते ई हुनखे मारे छॾनि, है न, भीड़ भड़को करे। त हाणे हेॾो सारो दुनिया में माण्हू नंढे ॿारनि सां, छोरियुनि सां ग़लति कमु करनि था, पोइ बि माण्हू कुझु नथा करनि। पुलिस खे था ॿुधाइनि, हुते हुन माण्हू खे मारण में डिॼनि था, किथे असांखे केस न थी वञे। ऐं मूर्ति खे, ग्रंथनि खे हथु लॻाइण सां माण्हू मारण में डिॼे नथो, उन समय नथो सोचे कि केस न थी वञे। हुन समय त सभु सरदार मिली करे चईंदा असांजे ग्रंथनि खे हथु लॻाई, असां सभु मिली करे मारे छॾियो, असां त मारूं पिया, मरी वियो। गवर्नमेंट बि चुप थी वेंदी, पुलिस वारा बि चुप थी वेंदा। त मतिलबु अहिड़ा जो केसिस थियनि था, इहे ज़रूरु हुन आत्माउनि जे पिछले जन्मनि जा कर्म हूंदा।
जेके इंसान भी अॼु माण्हुनि खे पतो आहे फलाणे भाईअ ई कयो अथई, त बि माण्हू उन्हनि भीड़ भड़के में वञी करे उन्हनि खे मारे नथो सघे। पुलिस कंदी गवर्नमेंट कंदी, भगवान दोषी आहे, गवर्नमेंट दोषी आहे, पुलिस दोषी आहे। लेकिन एक्चुअल में उहो आत्मा पिछले जन्मनि जा संस्कार खणी आई आहे। हुन पिछले जन्म में अहिड़ा कर्म कया अथई, त असां सोचे करे छो पंहिंजो समय वेस्ट करूं। तंहिंखां सुठो त असां बाबा खे यादि करे शक्तिशाली वाइब्रेशन फैलायूं कि सभी आत्माउनि जो पूरो हिसाब किताब ख़त्म थी वञे। हाणे कंहिंसां कुझु अहिड़ो कमु न थिए। ये काम जो भूत, ग़लति कमनि जो भूत पूरी दुनिया खां ई विनाश थी वञे। त दुनिया में अहिड़ी कोई चीज़, अहिड़ी ॻाल्हि असांखे डिस्टर्ब न करे सघे। श्री वॾो बाबा सां गॾु आहिनि, वॾो ज्ञान असांखे आहे, वॾी प्राप्ति असांखे थिए थी, त असांखे कहिड़ी प्रॉब्लम है न। ऐं मेन ॻाल्हि सभिनि असांखे पतो आहे कि सभिनि जो हिसाब किताब चुकतू करण जो समय थो हले। त हिन समय साक्षी थी करे उन्हनि खे सकाश ॾियण जो समय आहे, न कि उन्हनि जे दुख में दुखी थी करे असां बि चऊं हा ॾाढो ग़लति थियो, हीअं त न थियणो खपे हा, हुनखे हीअं करिणो खपे हा। हिन ॻाल्हियुनि में हाणे असांखे समय वेस्ट न करिणो आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो थिए, सभु वॾे बाबा सां गॾु वॾे घर में हली वञनि। बसि इहे ई संकल्प कयो। त बाबा असांखे चवनि था वॾो ॾींहुं अर्थात उत्सव जो ॾींहुं मनाइण आया आहियो। जॾहिं वॾो ॾींहुं मनाईंदा आहिनि त बुरा ॾींहं समाप्त थी वेंदा आहिनि। सिर्फ़ु अॼु जो ॾींहुं मनाइणो न आहे, लेकिन सदा मनाइणो, अर्थात सदा उमंग उत्साह में रहणो। अविनाशी बाप, अविनाशी ॾींहुं, अविनाशी मनाइणो, है न। सोचो बाबा हिन समय धरती ते आहिनि त बि कीअं आराम सां बाबा पंहिंजे साकार पाठ में ॿारनि खे ज्ञान ॾिनई, हिकु अलॻि दुनिया बसाए करे ॿारनि खे पालना ॾिनई, ॿारनि खे ज्ञान योग सां श्रृंगारियईं, ॿारनि सां चिट चैट कयईं, पिकनिक मनाई, मौज कयईं। सोचो भॻवानु हिन सृष्टि ते दुख जी दुनिया में ईंदे हुए पंहिंजी अलॻि दुनिया ठाहे करे पंहिंजा अलॻि ॿार एडॉप्ट करे उन्हनि सां गॾु खाए पीए मौज थो मनाए, है न। उन समय बाबा खे नज़र न पियो अचे छा कि दुनिया में बाक़ी ॿार बि त एॾा दुखी आहिनि, एॾा परेशान आहिनि, मां कीअं हिते सभिनि सां गॾु पिकनिक मनाए सघंदो आहियां। छोकी बाबा खे इहे ज्ञान आहे न कि कर्मनि जी गति काॾे वञे। ऐं बाबा त पूरे विश्व खे संदेश पहुचाईं। जॾहिं साकार बाबा हुया न त पूरे विश्व में संदेश पहुची वियो हुयो अख़बारनि द्वारा, भले नेगेटिव रीति पहुची वियो, लेकिन जंहिं बि सम्झियो उहो त अची विया न ज्ञान में। त जंहिं न सम्झियो, विनाशकाली विपरीत बुद्धि हुया, हुन न सम्झियो त उन्हनि जो विनाश थिए थो। हाणे हिन में बाबा बि छा करे सघंदा आहिनि। त ईअं ई सोचो कि तव्हां बि छा करे सघंदा आहियो न दुनिया में। चाहे तव्हांजी ॾेहदारी संबंधियुनि सां कुझु बुरो थो थिए, सुठो थो थिए, तव्हां छा करे सघंदा आहियो। तव्हां बि त मास्टर गॉड आहियो न। हिन करे आराम सां बाबा सां जो बि संगम युग जो रेस्ट ऑफ द टाइम आहे, अविनाशी बाप सां गॾु अविनाशी ॾींहुं, अविनाशी पिकनिक मनाईंदा रहो, ज्ञान ॿुधंदा रहो, चिट चैट कंदा रहो, खाओ पीओ, मौज करो। दुनिया में जो थिए थो उन्हनि खे सकाश ॾींदा रहो, वाइब्रेशन ॾींदा रहो बसि। लेकिन बाबा सां हमेशह मिलन मनाईंदा रहो, हमेशह उमंग उत्साह में रहो। कोई भी दुनियावी न्यूज़, चाहे अज्ञानिन जी, चाहे आउटसाइडर हुजे, चाहे तव्हांजा कोई दैहिक संबंधी भी हुजनि, कंहिंजी भी न्यूज़ असांखे डिस्टर्ब न करे सघे।
एतिरो न्यारो थियणो आहे तॾहिं वॾे वॾे बाप सां गॾु वॾो वॾो ॾींहुं सदा ई मल्हाईंदा रहंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो। अविनाशी बाप, अविनाशी ॾींहुं, अविनाशी मल्हाइण। वॾो ॾींहुं मल्हाइण अर्थात स्वयं खे सदा जे लाइ वॾे ते वॾो ठाहिणु। सिर्फ़ु मल्हाइणो न आहे लेकिन ठाहिणो आहे। ठहिणो बि आहे ऐं ठाहिणो बि आहे। सर्व आत्माउनि खे वॾे ॾींहं जी गिफ्ट कहिड़ी ॾींदा? सर्व आत्माउनि खे वॾे ॾींहं जी गिफ्ट कहिड़ी ॾींदा? जो बि आत्माऊं संपर्क में अचनि उन्हनि खे ईश्वरीय अलौकिक स्नेह, शक्ति, गुण, सर्व जो सहयोग ॾियण जी गिफ्ट ॾियो। छा ॾींदा सभिनि खे? ईश्वरीय अलौकिक स्नेह कॾहिं उत्पन्न थींदो आहे जॾहिं असां हिक ॿिए खे आत्मा ॾिसंदासीं, है न। कॾहिं एकांत में वेही करे वीचार कजो कि असां सभु आत्मायूं आहियूं। कोई आत्मा डॉक्टरी जो पाठ थी वॼाए, कोई आत्मा कंहिंजो डांस नृत्य करे सभिनि खे मनोरंजन थी करे, कोई आत्मा सुठी सुठी चीजूं ठाहे विकिणे थी, सहयोग थी ॾे, है न। ॾिसो जीअं आत्मा आहिनि वॉशिंग मशीन ठाही हूंदी, फ्रिज ठाही हूंदी, गैस ठातो हूंदो, मतिलबु हुननि पंहिंजी बुद्धि हुन में लॻाई। कोई आत्मा पंहिंजी बुद्धि काम विकार में लॻाए करे ॿार पैदा थी करे, है न। मतिलबु विधि पूर्वक बाबा त चईंदा आहिनि न, द्वापर कलयुग में विकारनि जे वश थी करे पैदाइश करण बि ज़रूरी आहे, लेकिन अननेसेसरी विकार में न वञे। अगरि कोई आत्मा अननेसेसरी विकार में वञे थी, विकारी संकल्प करे थी, त वो वायुमंडल खे ख़राब थी करे, है न। कोई आत्मा विकारी चीजनि खे ठाहे थी, ॿिया ॾिसी करे ओड़ा संकल्प करनि था, उनजी बुद्धि उन में लॻाइनि था, त वेस्ट आहे न, वायुमंडल ख़राब थो थिए न। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। त अहिड़ी आत्माउनि जे लाइ असां संकल्प करूं कि इहा आत्मा बि सम्झी वञनि ऐं अहिड़ा कम न करनि। मतिलबु ईश्वर अलौकिक स्नेह आत्माउनि जे लाइ कीअं निकिरंदो? हीअं जीअं तव्हांजे घर में बि कोई आत्मा हूंदियूं त तव्हां सोचो हीअ आत्मा हीअ कमु थी करे, सुठो सुठो जेको बि करे थी, ग़लति न सोचिजो, सुठो सुठो। हीअ आत्मा हीअ कमु करे थी, है न। जीअं माउ पीउ हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि, उहो पंहिंजो सॼी बुद्धि ॿियनि खे वॾो करणु, ॿियनि जी पालना करण में लॻाईंदा आहिनि। एॾी ज़रूरत न हूंदी आहे पर लॻाईंदा आहिनि। उहो पंहिंजी बुद्धि सां ॿियो बि कुझु कमु करे सघंदा आहिनि सुठो, है न। सॼो ॾींहुं बुद्धि हुन में लॻी रहे, हेॾे होॾे न। त हीअं तव्हां सोचंदव न कि हिन सृष्टि ते असां सभु आत्माएं आहियूं, हीअ आत्मा हीअ कमु थी करे, हीअ आत्मा हीअ कमु थी करे, हीअ आत्मा हीअ कमु थी करे। असां आत्मा आहियूं, असां सभु आत्मायूं पहिरियों परम धाम में रहंदा हुआसीं, केॾो शांती सां रहंदा हुआसीं बाबा सां गॾु। पोइ असां आत्मायूं हेठि आयासीं, असां हीअं हीअं पाठ वॼायो, पोइ असां आत्मा विकार बुराइनि जे वश थी वियासीं, पोइ असां हीअं हीअं ठही विया आहियूं। पोइ तव्हांखे हुननि जे मथां रहम बि ईंदो, उहो स्नेह बि ईंदो कि अरे असां सभु आत्मायूं भाउ भाउ आहियूं, है न। जीअं अगरि तव्हां पंहिंजे लौकिक भाउ भेणनि सां कंहिंखे स्नेह हूंदो आहे न, त उहा न हुनजी भेण दुखी थींदी आहे, अरे मुंहिंजो भाउ ॾाढो दुख ॾिठो अथई। कीअं आहे उहे स्नेह थींदो आहे, छोजो हुननि जे बारे में सोचती आहे, मुंहिंजो भाउ एॾो सुठो आहे, मुंहिंजे लाइ हीअं कंदो आहे, मुंहिंजे लाइ हीअं कंदो आहे, वीचारो एॾो सुठो आहे, हुन सां बि एॾो बुरो थियो।
त हीअं हिकु माण्हू जे लाइ दयादारियुनि जे लाइ सोचंदा हीअं विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सोचो। उहो आतंकवादी वारी आत्मा जंहिंजी बुद्धि जंहिंजो पार्ट अहिड़ो आहे, हुननि जे मथां केॾो रहम अचिणो खपे, है न, कि वीचारी आत्मा जो कहिड़ो पार्ट आहे। मुंहिंजो भाउ सॼो ॾींहुं बसि माण्हुनि खे ख़तमु करण में ई पंहिंजो दिमाग़ थी लॻाए, है न। त हीअं हर हिक जे लाइ ईश्वर अलौकिक स्नेह उत्पन्न थींदो। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि वॾे ॾींहं में सर्व आत्माउनि खे वॾे ॾींहं में कहिड़ी गिफ्ट ॾींदा। हर हिकु आत्मा खे छा ॾियो? ईश्वर अलौकिक स्नेह तॾहिं ॾेई सघंदा आहियो जॾहिं तव्हां हुनजे पार्ट खे ॾिसंदे हुए सुठो आहे त सुठो ऐं ग़लति आहे त हुन ते रहम करे हुनखे हुन दृष्टि सां ॾिसी सघंदा आहियो। हुन आत्मा खे बि शक्ति ॾियो, है न। कि आत्मा जो अगरि जलण जो संस्कार आहे, हर हिक जे जीवन में विघ्न विझण जो संस्कार आहे, त हुन सां नफ़रत घृणा न करो। अरे वीचारी इहा बाबा जी आत्मा, मुंहिंजो भाउ, सभु आत्मा असांजा भाउ आहिनि न। अरे ये वीचारी हिन बुराई खां मुक्त थी वञे, हिन अवगुण खां मुक्त थी वञे, उनखे उहो गुण दान ॾियो, गिफ्ट ॾियो, मतिलबु सर्व खे सहयोग ॾियण जी गिफ्ट ॾियो, सहयोग ॾियण जी लिफ्ट जी गिफ्ट ॾियो, जंहिंसां अहिड़ी संपन्न आत्मा ठही वञे जो कोई बि अप्राप्ति अनुभव न करे, है न। ॾिसो तव्हांजे आसपास केॾी सारी आत्मायूं आहिनि, उन्हनि जी पार्ट खे ॾिसो, आत्मा सम्झी करे ॾिसो, पोइ तव्हांखे लॻंदो अरे केॾो कमु आहे, केॾी सेवा करणी आहे तव्हांखे, है न। माण्हू त टेंशन कंदा आहिनि, अरे इहो त अहिड़ो आहे, इहो त अहिड़ो आहे, कीअं हलंदो, छा थींदो। तव्हां इहे ॾिसी करे इहो सोचो अरे केॾो कमु करिणो आहे, अञा हिनखे इहा शक्ति दान गिफ्ट में ॾियणी आहे, इहा गुण गिफ्ट में ॾियणो आहे, है न। त ईअं न उन्हनि खे गिफ्ट ई ॾींदा रहो। बाबा खे यादि करे संकल्प करो, पोइ वरी बाबा जी यादि में, जंहिंसां उहा आत्मा संपन्न थी वञे, जो कोई बि अप्राप्ति अनुभव न करे, अहिड़ी गिफ्ट ॾेई सघंदा आहियो। अगरि सोचो अगरि सॼो ॾींहुं अगरि तव्हां सॼो ॾींहुं माण्हुनि जे संग में रहंदा आहियो, ऐं ईअं ई दान ॾींदा वञो, पोइ बाबा जी यादि में वेही रहो, कर्म करो, त समय ॾिसो शिव बाबा हिन सृष्टि ते आया आहिनि। शिव बाबा पूरे विश्व में शिव बाबा खे कोई न कोई काथे न काथे यादि कंदो आहे। सम्झो कोई भगत मुसीबत में आहे, ॾाढो यादि थो करे, त शिव बाबा हुन वटि हली वेंदा, उनजी बुद्धि खे टच कंदा, कंहिं न कंहिं ज्ञानी आत्माउनि द्वारा उन्हनि खे सहयोग दिलाईंदा। त तव्हांजे घर में बि सभु ज्ञान में न आहिनि, अगरि हनुमान खे ॾाढो यादि था करनि, मूंखे ॾाढो सूर थो थिए, ॾाढो दुख थो थिए, फलाणे फलाणे देवी देवता खे यादि था करनि, त शिव बाबा तव्हां द्वारा ई त हुननि जी मदद कंदा न। त हिन रीति गिफ्ट ॾियो, ॿियनि खे ॾियण लाइ पहिरियों पाण वटि जमा हूंदो तॾहिं त ॾेई सघंदा। अच्छा, अॼु त गिफ्ट ॾियण ऐं गिफ्ट वठण आया आहियो, सिर्फ़ु वठण व ॾियण बि, सिर्फ़ु वठिणो व ॾियणो बि आहे, सिर्फ़ु वठंदा या ॾींदा बि। शक्ति सेना छा कंदी? वठण ॾियण में मज़ो ईंदो आहे न, है न। बसि सिर्फ़ु बाबा सां वठण में ई मज़ो ईंदो आहे।
जीअं न पाणी में पत्थर फिटी कंदा आहियूं त लहरियूं ईंदियूं आहिनि न, इहे सोचो बाबा असांखे ॾींदा था वञनि ऐं असां वांगुरु हीअं पूरी लहर पूरे विश्व में फैले थी। जीअं आत्मा खे जो खपे उहो हुनखे मिले थो। सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जा मन बुद्धि संस्कार निराकार रूप में शिव बाबा जीअं, साकार रूप में ब्रह्मा बाबा जीअं थी वञनि। बसि मतिलबु ब्रह्मा बाबा जीअं माण्हुनि जे संपर्क में ईंदा हुया, दुनियादारी जे हिसाब सां हलंदा हुया, उअं त बाबा अॼु असांखे चवनि था शक्ति सेना छा कंदी, वठंदी या ॾींदी बि, या सिर्फ़ु वठंदी। दाता खे ॾियणो हूंदो आहे या वठिणो हूंदो आहे। बाप बि वठंदा आहिनि कंहिं लाइ, मतिलबु बाबा बि अगरि कंहिंजो यज्ञ में कंहिंजा धन कंहिंजो सहयोग वठंदा आहिनि मदद, त कंहिं लाइ? पदम गुणा रिटर्न ॾियण में। बाबा खे शिव बाबा चईंदा न तन मन धन सफल करो हिन यज्ञ में। यज्ञ जो सेठ केरु? शिव बाबा। मतिलबु शिव बाबा चवनि था पंहिंजो तन मन धन सफल करो, त शिव बाबा कोई पंहिंजे लाइ घर थोरी ठाहींदा, है न। इहे जेका माण्हू चईंदा आहिनि न शिवोहम शिवोहम शिवोहम, शिवोहम ठाहिण में केॾो त्याग करणो पवंदो आहे। शिव बाबा बि हिकु आत्मा ई आहिनि। शिव बाबा में एॾी शक्ति आहे। शिव बाबा चाहे त कुझु बि करे सघंदा आहिनि, लेकिन शिव बाबा सभिनि जो वठी करे पाण वटि रखंदा न आहिनि, ॾींदा आहिनि। हिते जेका शिवोम शिवोम चवनि था उहा त वठी करे पंहिंजी जेब था भरनि, है न। अॼु बि अगरि कोई चाहे त नंढी कुटिया में रही सघंदो आहे न, साधु संत सन्यासी। भले उन्हनि जे जीअं रहण खाइण पीअण लाइ फॉलोअर्स जे लाइ घर आदि ठाहे ख़ुदि कुटिया में रहे, ईअं ई थोरी कोई शिवोहम ठही वेंदो आहे। शिवोहम ठहिण लाइ केॾो त्याग करणो पवंदो आहे, हमेशह परम धाम में रहण, हर चीज़ का न्यारो। शिव बाबा खे कोई टेस्ट ही न पतो आहे, हिकदमि न्यारो। तव्हां भोग वोग लॻायो, शिव बाबा खे थोरी पतो आहे फिको आहे मिठो आहे। शिव बाबा त बसि भावना ॾिसंदो, हिन कंहिं भाव सां रोटी ठाही अथई, शिव बाबा जे लाइ ठाही अथई कि मां बाबा खे भोग लॻायां। शिव पुट जे लाइ रोटी ठाही अथई। शिव बाबा सां सर्व संबंध निभाइणो आहे न भई कंहिंखे। कोई आहे न शिव खे पंहिंजो पुट बि सम्झंदो आहे कि शिव मुंहिंजो बालक आहे, त अॼु मां शिव बालक खे इहा खाराईंदमि। त उहो शिव बालक खे यादि करे शिव बालक जे लाइ रोटी ठाहींदा आहिनि। जीअं लौकिक में पाण माण्हू सोचंदो आहे न अरे मुंहिंजे पुट खे इहो वणंदो आहे मां ठाहियां थी, त हुनखे पुट ई यादि रहंदो आहे। ईअं तव्हांखे हाणे रोटी बाबा खे भोग छो लॻाइणो आहे? बाबा थोरी खाईंदा तव्हांजो भोग, पर तव्हां रोटी ठाहींदे उहो इहे सोचंदा कि अरे मां शिव बाबा जे लाइ रोटी थी ठाहियां, बाबा खे अॼु मां ईअं ठाहे करे खाईंदमि, ईअं ठाहे करे खाराईंदमि। शिव पुट जे लाइ रोटी थी ठाहियां, त शिव पुट जे लाइ अॼु मां ईअं ठातो ईअं ठाहियां थी, ईअं ठातो। त मेन आहे कि बसि असांखे रोटी ठाहींदे हुए शिव बाबा कंहिं न कंहिं संबंध सां यादि हुजणो खपे। बसि शिव बाबा थोरी खाईंदा तव्हांजो भोजन। शिव बाबा बि उन्हनि खे हाणे त साकार में आहिनि, मतिलबु हाणे त असांजी भावना डायरेक्ट पहुची सघंदी आहे, त तव्हांजी रोटी में बि शक्ति भरिजी वेंदी, उहो सवादु भरिजी वेंदो।
वो ताक़त भरिजी वेंदी, खाइण वारे जो बि हृदय शुद्ध थी वेंदो, उहो बि शिव बाबा करणु लॻी वेंदो, है न। त इन भोग लॻाइण जो मीनिंग इहो आहे। ॿियो आहे कि छोजी तव्हांजे घर में अगरि कोई अज्ञानी माण्हू पैसो कमाए थो ऐं तव्हां उन पैसे खे यूज़ कंदा आहियो, त उहो अज्ञानी माण्हुनि अलाए लोभ वश अलाए कहिड़े वश पैसो कमायो आहे, त अन्न जो मन ते असरु पवंदो आहे न। त हिन रीति बाबा चवनि था कि हिन रीति बि तव्हां ॾेई सघंदा आहियो न। कंहिंखे बाबा जी यादि में भोजन खारायो त उहो शक्ति तव्हां ॾेई सघंदा आहियो। कहिड़ी घर गृहस्थी में त सेवा ॾाढी आहे, कोई करणु चाहे त ॾाढियूं युक्तियूं आहिनि, है न। तव्हां घरु वेठे, जीअं अॼुकल्ह मायूं घरु वेठे करोड़ो कमाइनि थी न, घरु वेठे माण्हू एॾो कमाए थो कि पंहिंजा 3-4 फ्लैट थो ख़रीदे वठे। यूट्यूबर केॾो कमाइनि था अॼुकल्ह। त तव्हां घरु वेठे आहे न ॾाढी कमाई करे सघंदा आहियो, युक्तियूं बि ॾाढियूं आहिनि। त बाबा असांखे चवनि था दाता ठहो, सिर्फ़ु खाइण वारा न ठहो। सिर्फ़ु इहे न सोचो कि असां त भाषण न करे सघंदा आहियूं, असां त सेंटर ते न रही सघंदा आहियूं, असां त मधुबन में सेवा न करे सघंदा आहियूं, असांजा त ॿार आहिनि, घर आहे, हीअ हूअ। त तव्हां घरु वेठे बाबा खे यादि करे कर्म करो। शिव बाबा जे घर मां झाड़ू पोछो थी करां, छो था घुरायो मायुनि खे? अगरि घुराईंदा हूंदव त शिव बाबा जे लाइ भोजन थी ठाहियां। तव्हांजी शिव बाबा करण सां पूरे विश्व में केॾा वाइब्रेशन फैलंदा। ब्रह्मा बाबा विया छा हेॾे होॾे सेवा करणु, है न। त बाबा चवनि था कि मां अगरि वठंदो बि आहियां त ॾियण लाइ वठंदो आहे न। त हीअं बि अगरि तव्हां सोचो था कि असां ॾियूं था त ॾियो नथा बाबा खे, पदम गुण वठण लाइ था ॾियो। त बाबा दाता आहे। बाबा जे दिमाग़ में इहो हूंदो आहे कि मां थोरी हिननि जो खाईंदमि। अगरि मां चवां बि थो कि तन मन धन मुंहिंजे यज्ञ में स्वाहा करो, त तव्हांखे पदम गुणा ॾियण लाइ, तव्हांजे फ़ाइदे लाइ थो चए शिव बाबा। पदम गुणा करे करे परिवर्तन करे ॾींदा न बाबा। बाबा की आवश्यकता आहे छा, है न। बाप वटि त आहे ई ॿारनि खे ॾियण लाइ, इन करे त इहे तव्हां बि सोचो कि असांखे त बसि जो बाबा खां मिलियो आहे उहो ॿियनि खे ॾियणो आहे, ख़ुदि बि धारण करिणो आहे, धारण करे ॾियो। इन करे बाबा दाता बि आहिनि, विधाता बि आहिनि, वरदाता बि आहिनि। जेतिरो बाप ॿारनि की जे भाग्य खे ॼाणंदा आहिनि, ओतिरा ॿार पंहिंजे भाग्य खे न ॼाणंदा आहिनि। इहे भाग्य जा ॾींहं सदा समृद्ध ठाहिण जे ॾींहुं यादि रखणा आहिनि। इहे सॼो ई लकी परिवार आहे। बाबा कल्ह ॿुधाइनि पिया न कि हुन परिवार सां ॻाल्हाइनि पिया, हांगकांग मां जो आया। निमित हुन जे लाइ था चवनि, लेकिन बाबा सभिनि जे लाइ था चवनि। त बाबा चवनि था कि जेतिरो बाप ॿारनि जे भाग्य खे ॼाणंदा आहिनि न, ओतिरो ॿार बि न ॼाणंदा आहिनि। इहे भाग्य जा ॾींहं सदा समृद्ध ठाहिण जे ॾींहुं यादि रखिजो। इहो सॼो ई लकी परिवार आहे, छो जो हिन परिवार जे निमित बीज जी विशेष शुभ भावना ऐं शुभकामना। हिन आशीर्वाद सां इहे वृक्ष अॻियां वधे थो ऐं वधंदो ई रहंदो, है न। त तव्हांजे संकल्प सां ॾाढी आत्माउनि जो भलो थी सघंदो आहे। हुन आत्मा जी श्रेष्ठ कामनाऊं सॼे परिवार खे, त जेके निमित हूंदा, अलाए माता हुई, अलाए भाउ हुयो, जो बि हुया, उन जो आहे न ॾाढो ई शुभ भावना ऐं शुभकामना हुई
कि सभु आत्मायूं बि बाबा जा ठही वञनि। उन्हनि इहे न सोचियो कि मुंहिंजो पति, मुंहिंजी पत्नी, मुंहिंजा ॿार ज्ञान में हली वञनि, असांजो पूरो ख़ानदान ज्ञान में हली वञे। उन्हनि त इहे सोचियो कि इहे सभु आत्मायूं, भई हिकु थींदो आहे न, कोई आत्मा निकिरंदी आहे त उहो सोचंदी आहे कि मूंखे हिन कॉलोनी जे हर ये अंदरि भावना हुजणी खपे। हाणे प्राइम मिनिस्टर कीअं ठहींदो आहे, जॾहिं हुनजे अंदरि उहा भावना हूंदी आहे कि मां पूरे देश जो उद्धार करां, है न। ॾिसो 15 अगस्त 26 जनवरी ॾींहुं कहिड़ो माहौल थी वेंदो न। देश जे लाइ कॾहिं प्यारु उत्पन्न थींदो आहे, अगरि तव्हांखे ईअं अनुभव थियो हुजे कॾहिं, त उहो फीलिंग आहे न, माण्हुनि खे नेता ठाहे छॾंदी आहे। नेता ईअं ई थोरी ठाहींदा आहिनि, पहिरियों उहो फीलिंग ईंदी आहे। हा, कई बार नेता इन फीलिंग सां माण्हू ठाहींदो आहे कि अ न भई नेता ठाहींदासीं त फ्री जो खाईंदासीं पीअंदासीं, लेकिन कई नेता हिन भावना सां ठाहींदा आहिनि कि उन्हनि खे लॻंदो आहे कि न, मूंखे पंहिंजी सोसाइटी जे लाइ कुझु करिणो आहे। त तव्हां में उहो फीलिंग अचणी खपे कि न, असांखे पूरी दुनिया जी आत्माउनि जे लाइ कुझु करिणो आहे। उन त डायरेक्ट सोर्स असां गॾु आहे, है न। अॼु बाबा साकार मुरली में छा चईं कि तव्हां सभिनि खे गारंटी कंदा आहियो कि असां एतिरे समय में भारत खे श्रेष्ठाचारी ठाहींदासीं। अगरि तव्हां ब्रह्म कुमारी बाबा जी जो रैली निकिरंदी आहे, या ईअं सभु तव्हांजी सिटी में अगरि बाबा जो प्रोग्राम थींदा हूंदा त हुते आहे न ॾाढो जोश हूंदो आहे। ईअं ई कोई थोरी प्रोग्राम थी वेंदा हो, त जीअं आत्माउनि में ब्राह्मण परिवार में जोश हुजणो खपे कि हा, असां पंहिंजे पूरे शहर खे ॿुधाईंदासीं। उहो उमंग उत्साह हुजणो खपे, तॾहिं त सेवा थींदी आहे, है न। त बाबा असांखे चवनि था कि हुन माता या भाउ जंहिं बि निमित सां उहो परिवार उथियो, त हुनखे बि उहा भावना हूंदी कि मूंखे ॿियो त पतो न आहे, लेकिन हिन पूरे ख़ानदान खे मां बाबा जो ज़रूरु ठाहींदुमि। त हुन पूरो पंहिंजो हुन संबंध न जोड़ियो हुन सोचियो हिन आत्माउनि खे, त हुन रीति उहे पूरे परिवार खे बाबा जे साम्हूं लाई हूंदी। त बाबा चवनि था, ये निमित्त हिन आत्मा जी शुभ भावना, शुभकामना आहे। हिन आशीर्वाद सां इहे वृक्ष अॻियां वधियो ऐं वधंदो ई रहंदो। पोइ बाबा बि उन्हनि खे सहयोग ॾींदा आहिनि, है न। भले उन्हनि जी परिवार वारी आत्मायूं ज्ञान खे एॾो न सम्झनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि हटी त हिकु ई आहे, अचिणो त सभिनि खे आहे। चलो हुननि जे परिवार वारनि सभु ज्ञान खे न सम्झियो हूंदो, लेकिन एतिरो त सम्झियो हूंदो न, असां आत्मायूं आहियूं, परमात्मा जा परमात्मा पिता जा ॿार आहियूं। चलो ॿियो कुझु बि न, हुननि इहे त सम्झियो कि न, वॾा चवनि था त ठीकु ई हूंदो। हा में हा चई करे आया त हूंदा, है न। कई माण्हू त परिवार में अहिड़ा कट्टर हूंदा आहिनि न कि न, असां इहे नथा मञूं ईअं हूअं। त उन्हनि खे झुकाइण लाइ एटलीस्ट सेंटर या मधुबन में वठी वञण लाइ, छो जी बाबा जे घर में त सूर्यवंशी घराने जी आत्मा बि ईंदियूं, चंद्रवंशी भगत आत्मायूं बि ईंदियूं वरसो वठण। चलो उन्हनि जे परिवार में कोई सूर्यवंशी चंद्रवंशी न आयो हूंदो, कोई भगत आई हूंदी न, त बि सुठो भगत ठहींदो न, मतिलबु भॻवान सां मिलियो त, भले हुन समय हुनखे सम्झ न हुई। त हिन अनुसार हुन आत्मा हीअं संकल्प कयो हुनई। त बाबा असांखे चवनि था कि हिन आशीर्वाद सां, हुन आत्मा जी शुभ भावना, शुभकामना जे आशीर्वाद सां उहो वृक्ष अॻियां वधे थो ऐं वधंदो ई रहंदो। हुन आत्मा जी श्रेष्ठ कामनायूं सॼे परिवार खे लिफ्ट जी गिफ्ट जे रूप में मिलियूं, पर हिन जे लाइ हुनखे केॾो परहेज़ करिणो पियो हूंदो न, है न। जीअं ब्रह्मा बाबा अभ्यास कई न, सभु आत्मा आहे, आत्मा आहे, आत्मा आहे,
त हुन आत्मा बि ॾाढो अभ्यास कयो नी की हिन आत्माउनि जो उद्धार थिए या आत्मायूं बाबा जी ठहनि, ये सभु बाबा जे घर हलनि, बाबा सां मिलनि। त उन्हनि जो संकल्प लिफ्ट जी गिफ्ट जे रूप में कमु आयो, सॼे परिवार खे लिफ्ट जी गिफ्ट जे रूप में मिलियो। शुद्ध पवित्र शुद्ध आत्मा हुई न, हिन करे पवित्रता जो जल प्रत्यक्ष फल वठी वरितईं। सम्झो, साकार रूप में निमित्त माता गुरु सावित्री ठहिया, है न। त माता जेकी हुई उन परिवार जी, त हुन इहे सभु कई, त निमित्त उहा ठही, माता गुरु ठही ऐं पिता लिफ्ट जी गिफ्ट ॾिनई। पोइ हुनजे हस्बैंड बि हुनखे सहयोग ॾिनो हुनई पिता। हिते बि ज्ञान में बि हीअं हलंदो थींदो आहे न, बल्कि कंहिंजा पति ज्ञान में हलंदा न आहिनि, लेकिन स्त्री खे सहयोग ॾींदा आहिनि। त स्त्री अगरि माता संकल्प करे कि भले तव्हां ज्ञान में न हलो, लेकिन लहसुन प्याज न खाइबो आहे, ॾिसो देवी देवताउनि खे भोग लॻाईंदा आहियूं, विकार में न वञिबो आहे। अगरि पूरो परिवार भले ज्ञान में न हले, लेकिन ये नियम था न अज्ञानी बि फॉलो कंदा आहिनि। कई माण्हू कृष्ण जा भगत लहसुन प्याज न खाईंदा आहिनि। कई भगत आत्मायूं भले युगल मूर्त आहिनि, ॿार पैदा करण जे समय विकार में वेंदा आहिनि, वैसे न वेंदा आहिनि। पहिरों दुनिया में बि ईअं थींदो हुयो। ये त हाणे माण्हू जास्ती पंहिंजी बुद्धि खे हिन कमनि में लॻाईंदो आहे। सॼी दुनिया में टीवी, इहे स्पेशली जेकी पिक्चरियूं आहिनि, एक्टर्स आहिनि, इहे पंहिंजो कमाइण लाइ अहिड़ा अहिड़ा कम कंदा आहिनि, अहिड़ा अहिड़ा, त माण्हू ॾिसी करे उहो फीलिंग ईंदी आहे न। त इन करे गंद जास्ती थी वियो आहे। पर हाणे बि दुनिया में साकार में बि कई आत्माएं हूंदियूं, पति पत्नी हूंदा अज्ञानी, लेकिन पवित्र रहंदा हूंदा। हा भई 2 ॿार पैदा कया, 1 कयो बसि, है न। त सोचो अगरि कोई माता ईअं हुनजो पति बि सहयोग ॾिए त उन्हनि जे घर में बि सुठो वातावरण हूंदो। भले ज्ञान में न हलंदा हूंदा, लेकिन सोच सम्झ बोल कपिड़ा लटा सुठा हूंदा। त हुन रीति उहा माता निमित्त ठहिया ऐं पोइ पिता बि उनखे सहयोग ॾिनई। हाणे हिन परिवार खे छा करिणो आहे? फॉलो फादर त करिणो ई आहे, हिन में कुझु छॾिणो न पवंदो, डिॼो न, है न। कई माण्हू सोचंदा आहिनि न भई कुझु छॾिणो पवंदो, है न। ज्ञान मार्ग में कुझु छॾिणो थोरी पवंदो आहे न। भले तव्हां पंहिंजी घर गृहस्थी हलायो, बसि बाबा त चवंदा आहिनि पवित्र रहो। उहो त अज्ञानी बि ॾाढा रहंदा आहिनि, है न। ऐं लहसुन प्याज न खाओ, उहो त अज्ञानी बि ॾाढा न खाईंदा आहिनि। ॿियो छा चवंदा आहिनि? भले ॿाहिरां जो मशीन मेड खाओ करो, है न। घर गृहस्थी वारनि जे लाइ छुटी आहे। उहो बि अगरि तव्हां अॼुकल्ह त वैसे ई माण्हू चवनि था न ॿाहिरां जी न खाओ, इहे न खाओ। अगरि तव्हांजी फैमिली एतिरो बि सपोर्ट करे थी त तव्हां घर में ई ठाहे करे खाओ, है न। इहे सभु चीज़ूं ख़ुदि ई छॾे छॾो। उहो कॾहिं लाचारी में फैमिली वञे थी ॿाहिरि घुमणु करणु, त हा भई चलो मां इहे खावां थी, हिन में छा आहे? त बाबा उन्हनि फैमिली खे चवनि पिया कि हाणे ॿियो छा, हिकु त फॉलो फादर त करिणो ई आहे। इन ज्ञान मार्ग में ॾिसो, खाइण पीअण ऐं पवित्रता जे अलावा केॾी सारी सुठी ॻाल्हियूं आहिनि, केॾी सारी सुठी ॻाल्हियूं आहिनि। बाबा जो ज्ञान केॾो सुठो आहे, केॾो मन खे हल्को ठाहे छॾींदो आहे, है न। अगरि कोई इंसान डिॼंदो हुजे न कि अरे तव्हां त लहसुन प्याज बि न खाईंदा आहियो, ॿाहिरां जो बि न खाईंदा आहियो, पवित्र बि रहंदा आहियो,
उन्हनि खे चयो तव्हां इहे सभु खाओ पीओ वञो रोज़ु विकार में वञो, कोई ॻाल्हि कोन्हे, बसि तव्हां रोज़ु बाबा जो ज्ञान ॿुधंदा करो, तव्हांजो मन हल्को थी वेंदो, है न। पोइ धीरे धीरे उहो जॾहिं आत्मा ईंदी न त पाण ई हुनजो छुटिजी वेंदो आहे। उहो बाबा छा, बसि मेन आहे की असांखे पहिरियों हुनखे बाबा सां कनेक्शन जुड़ाइणो आहे। तॾहिं बाबा चईंदा आहिनि न की पहिरियों उन्हनि आत्माउनि खे परमात्मा जो परिचय ॾियो। हिकु बार आत्मा परमात्मा जे कनेक्शन में अची वई न, पोइ बाबा हुनखे आत्मा खे कीअं हलाइणो आहे उहो बाबा खे पतो आहे। मेन आहे की बसि तव्हांखे हुनजी बुद्धि जी डोर परमात्मा ताईं शिव बाबा सां जोड़ाइणी आहे। बसि पहिरियों ई कंहिंखे इहे न चओ लहसुन प्याज न खाओ, फ्रेश थी करे सनानु पाणी करो, नॉन वेज न खाओ, विकार में न वञो, छॾण वारी ॻाल्हियूं न ॿुधायो। पहिरियों उन्हनि खे प्राप्ति करायो। प्राप्ति कंहिंमें आहे? बाबा में। उहा आत्मा जॾहिं बाबा जे प्रेम में रंगजी वेंदी न, बाबा जे संग में, बाबा जो हुनखे उहो पाण ई छॾे छॾंदी। त हीअं आहे त बाबा चवनि था कुझु छॾिणो न पवंदो, ड्रिजो न। बाबा हाणे चवनि था डबल विदेशी ॿार बि पहुची विया आहिनि, बाबा बि हाणे विदेशी आहिनि, ब्रह्मा बाबा बि त विदेशी थी विया आहिनि। विदेशी विदेशियुनि सां मिलनि त केतिरी सुठी ॻाल्हि आहे न। बाप दादा खे सर्व ॿारनि जी, हुन में बि विशेष निमित डबल विदेशी ॿारनि जी हिकु विशेष ॻाल्हि ॾिसी हर्ष थींदो। बाप दादा खे सर्व ॿारनि जी हिन में बि विशेष निमित जो डबल विदेशी ॿार आहिनि न, उन्हनि जी हिकु विशेष ॻाल्हि ॾिसी हर्ष थींदो आहे। उहो कहिड़ी? विदेशी ॿारनि जे विशेष मिलन जी लग्न बाप दादा वटि अॼु विशेष रूप सां पहुची, जो उन्हनि जी मिलन जी लग्न आहे न, उहो बाप दादा वटि पहुची। साकारी दुनिया जे हिसाब सां बि अॼु जो ॾींहुं विशेष विदेशनि जो मञंदा आहिनि। 25 दिसंबर जी वाक्य ॿुधूं था न, 25 दिसंबर जॾहिं ईंदो आहे त सभिनि खे पतो आहे न कि उहा विदेशनि जो त्योहार मल्हाईंदा आहिनि। त साकारी दुनिया जे हिसाब सां बि अॼु जो ॾींहुं विशेष विदेशनि जो मल्हाइबो आहे। टोली मिठाई खाई अञा खाइणी आहे। बाप दादा मिठाई खिलाईंदे खिलाईंदे मिठो ठाहे ॾींदा, स्वयं ई मिठा ठही विया आहिनि। चारों ओर आयल उहो ॿारनि खे मधुबन निवासी ॿारनि खे बाप दादा स्नेह जो रिटर्न, सदा कंबाइंड अर्थात सदा साथ रहण जो वरदान ऐं वरसो ॾियनि। चारों ओर आए हुए ॿारनि खे, मधुबन निवासी ॿारनि खे बाप दादा स्नेह जो रिटर्न, सदा कंबाइंड अर्थात सदा साथ रहण जो वरदान ऐं वरसो ॾियनि था। डबल अधिकारी आहियो न, वरसो बि मिलंदो आहे ऐं वरदान बि मिलंदो। जाते कोई मुश्किल अनुभव थिए त वरदाता जे रूप में स्मृति में लाए।
जाते भी कोई मुश्किल थींदो आहे न, ईअं त पंहिंजो पुरुषारथ करो। जाते कोई मुश्किल थिए त वरदाता बाप की याद करे, वरदाता द्वारा वरदान रूप में प्राप्ति जो थी आहे उनखे स्मृति में लाओ। स्मृति प्राप्ति हुजण सां मुश्किल सहज थींदी ऐं प्रत्यक्ष प्राप्ति जी अनुभूति थींदी है न, ऐं प्रत्यक्ष प्राप्ति जी अनुभूति थींदी। अॼु जे ॾींहं जो विशेष स्लोगन सदा स्मृति में रखणो, 3 शब्द यादि रखणो, विधि विधान वरदान। कहिड़ा शब्द यादि रखो? विधि विधान वरदान। विधि सां सहज सिद्धि स्वरूप थी वेंदो। विधि सां सहज सिद्धि स्वरूप थी वेंदो। त विधि अपनायो, विधान सां विश्व निर्माता ठही वेंदा। केॾी वॾी अथॉरिटी बाबा सां विधान ठाहिण, मतिलबु जो बि असां कंदासीं असांखे माण्हू फॉलो था करनि, जो बि सुठो या बुरो। न ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। असां हाणे जड़ में वेठा आहियूं त दुनिया में जो बुरो कमु थिए थो न, त काथे काथे ब्राह्मण बि यज्ञ में कुझु न कुझु ग़लति कमु कंदा आहिनि। थी वेंदो आहे माया जे वश, बाबा त चईंदा माया जे वश थी वेंदा आहिनि, है न। ईअं थोरी बाबा खे बाबा चयो त असां संपन्न संपूर्ण थी वियासीं। बाबा छा चईंदा आहिनि कि वॾे सोचो कि बाबा त जीअं जीअं आत्मा योग लॻाईंदी आहे, आत्मा में शक्ति ईंदी वेंदी आहे। अॼु अगरि ब्राह्मण परिवार में कोई अॻियां वधण लाइ ॿिए खे किराए थो, अॼु अगरि ब्राह्मण परिवार में कोई ख़ुदि जो नाम करण लाइ, मतिलबु ॿिए इंसान खे एतिरो माण्हू टॉर्चर थो करे, ब्राह्मण आत्मा, कि वो बाबा खे छॾे छॾे, मतिलबु मरी वई। त दुनिया में जो थींदो आहे न, भई ॾिसंदा आहियो कि न कोई ख़ुदि पोस्ट वठण लाइ ॿिए ते झूठो इल्ज़ाम लॻाए छॾियईं, ॿिए खे मारे छॾियईं। त ब्राह्मण परिवार में जो सुठो कमु थिए थो न, उन जो बि हिते ई ठहे थो। जो दुनिया में बुरो कमु थिए थो, मतिलबु दुनिया में जो सुठो कमु थिए थो, उहो बि हितां ई फॉलो था करनि। दुनिया में जो बुरो कमु थिए थो, उन जो बि काथे न काथे बीज ब्राह्मण परिवार में, उन समय उहा आत्मा शूद्र कुल जी हूंदी आहे। इहे त असांखे बाबा ॿुधाया अथई। बाबा चईंदा आहिनि कि उन समय उहा शूद्र थी वेंदी आहे, उन समय उहो ब्राह्मण न आहे। लेकिन आत्मा में शक्ति त आहे न, आत्मा कंदी त उहो वाइब्रेशन त फैलंदा न, है न। अॼु माण्हू हिकु दुनिया में माण्हू कोई कमु कंदो, माण्हू त न्यूज़ ठाहे उनखे न्यूज़ में विझी छॾंदा आहिनि, त उन न्यूज़ खे ॾिसण वारा कई त सावधान थी वेंदा, भई दुनिया में हीअं बि थिए थो। कई माण्हू सोचंदा आहिनि अच्छा हीअं बि थींदो, असां बि करे ॾिसूं, असां बि हीअं कंदासीं न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, माण्हू टीवी में सीरियल मूवी ॾिसंदो आहे, कोई हिंसक वारो ॾिसंदो आहे, सम्झो कंहिंसां छा थियो, कंहिं गुस्से में अची करे पंहिंजे माउ पीउ खे मारे छॾियईं, ऐं अगरि हुन उहा मूवी ॾिठई ऐं हुनखे बि हुनजा माउ पीउ कुझु नथा करणु ॾियनि, जो हुनजे लाइ ठीकु आहे,
त हुनखे ईअं नज़र न ईंदो की हुनजे माउ पीउ ठीकु पिया चवनि, हुनखे त ईअं नज़र ईंदो हुनजे माउ पीउ हुनखे मना पिया करनि त हुनखे गुस्सो अची वियो, त उहो गुस्से जी फीलिंग हुनखे उहो जीअं बाबा चईंदा आहिनि, तॾहिं त चईंदा आहिनि की इहा हेल जो द्वार आहे। सिनेमा ते वॾी स्क्रीन ते माण्हू ॾिसंदा, हीअं गुस्सो कबो आहे, हीअं लड़ाई कबी आहे, हीअं मारिबो आहे, पोइ दुनिया में माण्हू अची करे उहो कमु कंदा आहिनि। कोई त सोचंदो आहे भई इहो त ईअं ई मूवी आहे, ईअं ई आहे, त एंटरटेनमेंट आहे, ईअं उहो। त दुनिया में जो बुरा कम थियनि था, अगरि इहे सिनेमा विनेमा इहे सभु बंदि थी वेंदा त इन सां बि रुकी सघंदो आहे। दुनिया में माण्हू जो पंहिंजी बुद्धि खे ग़लति कम में लॻाइनि था, अहिड़ा वीडियो ठाहिण में ये गंदगी थी फैलिजे न, बुद्धि द्वारा वाइब्रेशन फैलंदा आहिनि। त बाबा जी असांखे चवनि था की तव्हां विश्व निर्माता आहियो, विधाता आहियो। असांखे ॾाढो सावधानी सां हलणो आहे, ऐं ब्रह्मण हूंदे हुए डायरेक्ट बीज सां योग लॻाईंदे हुए पोइ कॾहिं तव्हां माया जे वश थी करे कोई बि संकल्प कंदा आहियो न, त उहो दुनिया में फैलंदो आहे। जीअं सुठो बि फैलंदो आहे त बुरो बि फैलंदो आहे। छोजी शक्ति अची वई न तव्हां में, उहो शक्ति भल कंहिंमें ख़तमु थी वेंदी, बुरे हुन में। अगरि दुनिया में ॾिसो न त छा आहे, बसि असां सितारा आहियूं। असां दुनिया में द्वापर कलयुग में बुरा कम कंदे कंदे कारा थी वियासीं, हाणे बाबा खे यादि करे साफ़ सुथरा था थियूं, बसि ॿियो छा आहे न। कई माण्हू थींदा आहिनि, अरे मूंसां ईअं थी वियो, मूंखे हुन ईअं चयईं, त गिल्ट थींदो आहे न। त इहे सोचो असांखे कॾहिं गिल्ट न थिए की असां बाबा जो ठही करे अहिड़ा कम कयासीं, अहिड़ो संकल्प बि, अहिड़ा बोल बि, अहिड़ो कर्म बि। ॾाढो सावधानी सां हलणो आहे। दुनिया में जो सुठो ऐं बुरो थिए थो उहो उन्हनि जे कर्मनि अनुसार उन्हनि सां थिए थो, लेकिन किथे न किथे रिस्पॉन्सिबल हाणे असां बि आहियूं। असां ब्राह्मण परिवार वारा, ऐं उन में बि विशेष जो महारथी आहिनि, वॾा वॾा जो महारथी सेंटर इंचार्ज जो सोचंदा आहिनि असां निमित आहियूं। उहो अगरि वॾा निमित अहिड़ी सीट ते वेही करे अगरि माण्हुनि जे लाइ ख़ुदि अॻियां वधण लाइ, अगरि ॿिए खे किराइण लाइ न, कॾहिं कॾहिं थींदो न भई इंसान ईअं न। अॼु ॾिसो गृहस्थी में पंहिंजी हिकु सुठी ससु, हिकु सुठी माउ, पंहिंजो घर परिवार खे सभु साथ में मिली करे हलनि, उन्हनि खे केॾो सहन करिणो पवंदो आहे न। त ब्राह्मण परिवार में ईअं ई कोई थोरी थींदो। एॾी सारी आत्मायूं, अलाए कहिड़े कहिड़े स्वभाव संस्कार। त जेकी सेंटर इंचार्ज हूंदी आहे, स्पेशली जो जोन इंचार्ज हूंदी आहे, या सम्झो तव्हांजे शहर में जो वॾी दीदी आहे, उनखे केॾी सहन शक्ति, केॾी समाइण जी शक्ति खपे, तॾहिं त सेंटर ते जो बि आत्मायूं समर्पित थींदियूं आहिनि, दीदियूं, उहा उन्हनि जा कहिड़ा बि स्वभाव संस्कार हुजनि, उन्हनि खे समाए करे हलनि। ऐं इहे ॾिसनि भई घर में बि थींदो आहे न, हिकु भाउ खे माउ पीउ पुछे थो त ॿिए खे जलन थींदी आहे, त उहो ख़ुदि समाए वठे, उनजे जलण जे संस्कार खे ख़तमु करण में उहो समाए वठे, ऐं उनखे जलण जो संस्कार ख़तमु थी वञे। ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे।
ईअं ई थोरी सिर्फ़ु जोन इंचार्ज सेंटर इंचार्ज ठही करे बसि नाम कमाइणो थोरी आहे। आत्मा जो बाबा जी यज्ञ में जो एंटर थी आहे हुन जी पालना करणी आहे ताकी उहो सेफ रहे। अॼु बाबा चई न किलो राजा जे लाइ किलो ठाहींदा आहियूं त इहे कॾहिं ईंदो जॾहिं इहे सोचंदव की असां विधाता बि आहियूं, विधि सां सिद्धि प्राप्त करणी आहे ऐं असां विधाता बि आहियूं। विधान वरदान सां वरदानी मूर्त ठही वेंदो। त टे ॻाल्हियूं हमेशह यादि रखो, विधि विधान ऐं वरदान। ये टे शब्द सदा समर्थ ठाहींदा। अच्छा चारो जी सर्व सिकी लदे वॾे ते वॾे बाप जा वॾे ते वॾा ॿार सर्व खे संपन्न ठाहिण वारा अहिड़ा मास्टर विधाता वरदानी ॿारनि खे माया खे विदाई ॾियण जी वधाई वठण वारे ॿारनि खे हिन वधाई सां गॾु गॾु अॼु विशेष रूप में ॿारनि खे उमंग उत्साह जी बि वधाई, माया जी वधाई ऐं उमंग उत्साह जी बि वधाई। सर्व खे जो आकार साकार में सम्मुख आहिनि अहिड़े सर्व सम्मुख रहण वारे ॿारनि खे ॾाढो ॾाढो यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दीदी दादी सां बाबा ॻाल्हाइनि था। तव्हां ॿिन्हिनि खे ॾिसी बाप दादा खे छा यादि ईंदो आहे? जहान जो नूर त आयो ई, लेकिन पहिरियों बाप जे नैननि जा नूर आयो। कहावत आहे न कि नूर न त जहान बि न। त बाप दादा बि नूरे रत्ननि खे इहे ई स्थापना जे कार्य में विशेष आत्मा ॾिसंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न मां हिन समय जोड़ा ठाहिणा आहिनि, जोड़ी ठाहींदा आहिनि बाबा। पहिरियों मम्मा बाबा जी जोड़ी ठातईं, शिव बाबा ऐं ब्रह्मा मां जी त आहे ई साकार में मम्मा बाबा जी, पोइ दीदी दादी जी, पोइ हीअं नंबरवार जोड़ियूं ठहींदियूं आहिनि, है न। राज्य हलाइण लाइ जोड़ी ज़रूरी आहे। त बाप दादा बि नूरे रत्ननि खे ईअं ई स्थापना जे कार्य में विशेष आत्मा ॾिसंदा आहिनि। करावन हार त कराइनि था, लेकिन करन हार निमित ॿारनि खे ठाहींदा आहिनि। करन करावन हार हिन शब्द में बि बाप ऐं ॿार ॿई कंबाइंड आहिनि। करन करावन हार कराइनि था। हथ ॿारनि जो कम बाप जो, एॾो सरेंडर थियणो आहे। हथ असांजो कम बाबा जो। हथ वधाइण जो गोल्डन चांस ॿारनि खे मिलियो आहे। हथ वधाइण जो गोल्डन चांस ॿारनि खे मिलियो आहे, है न। वॾे ते वॾे कार्य में बि कीअं लॻंदो आहे, अनुभव थींदो आहे न कि कराइण वारो कराए थो, निमित ठातो आहे, निमित ठाहे हलाइनि था। इहा आवाज़ सदा मन सां निकिरंदो आहे न। बाप दादा बि सदा ॿारनि जे हर कर्म में करावन हार जे रूप में साथी आहिनि। साथ आहिनि व हली विया। आँख मिचोली जो खेल खेलंदा आहिनि। खेल बि ॿारनि सां ई कंदा। खेल में छा थींदो आहे, ताली वॼायो ऐं खेल शुरू थियो। इहे बि ड्रामा जी ताली आहे। आँख मिचोली जो खेल शुरू थी वियो। जीअं ड्रामा जी ताली वॼी, साकार जो पाठ पूरो थियो ऐं दीदी दादी खे निमित ठाही बाबा, ऐं
अव्यक्त बाप दादा ईंदा वेंदा त जीअं आँख मिचोली जो खेल शुरू थी वियो न, है न, त बाबा चवनि था हाणे स्वीट होम जो गेट कॾहिं खोलंदा। जीअं कॉन्फ्रेंस जी डेट फिक्स कई, हॉल ठाहिण जी डेट फिक्स कई, त हुनजो प्रोग्राम न ठाहियो। गेट खोलण जी पहिरियों सामग्री त तव्हां तयारु कंदव न, या उहा बि बाबा तयारु कराए। 1982 में बाबा चई परमधाम जो गेट कॾहिं खोलंदो। ब्रह्मा बाप त एवर रेडी आहिनि, हाणे साथी बि एवर रेडी खपनि। अठ जी माला ठाहे सघंदा आहियो, हाणे ठही सघंदी आहे। पहिरियों 8 जी माला तयारु थी वई त पोइ पुठियां अचण वारा तयारु थी ई वेंदा। 8 अर्थात सदा एवर रेडी। नाम लिखी मोकिलिजो। हाणे वेरीफाई करूं कि हा आहे, इनखे चईंदासीं एवर रेडी। बाप पसंदि, ब्रह्मण परिवार पसंदि, विश्व सेवा जे पसंदि। ये 3 विशेषता जॾहिं हूंदी तॾहिं चईंदासीं एवर रेडी। उहा आत्मा बाप पसंदि बि हूंदी, ब्रह्मण परिवार पसंदि बि हूंदियूं, विश्व जी सेवा पसंदि बि हूंदी, मतलब उन्हनि खे सेवा बि सुठी लॻंदी। ईअं न कि पंहिंजो खाधो पीओ मौज करो, न ध्यानु रहींदो विश्व में एॾी आत्मायूं। कल्ह बाबा चई न केॾी आत्मायूं चिल्लाइनि थियूं, छा थी करनि, छा करूं असां ॿुधायो। भॻवानु हिन धरती ते आयो आहे। सोचो भक्ति मार्ग में माण्हू भॻवान जे आसरे केॾो वेठो हूंदो आहे, भॻवानु ईंदो असांजी मदद कंदो। हाणे हिते भॻवानु अची करे वञण जो समय बि अची वियो, अञा ताईं भॻवानु हुनजो कुझु बि नथो करे सघे, है न। कि अज्ञानता आहे भक्ति में। हाणे ज्ञान में असांखे पतो आहे शिव बाबा आया आहिनि, रोज़ न्यूज़ खोलो छा थिए थो दुनिया में। भॻवानु हिन सृष्टि ते आयो आहे, असां हुननि खे हाणे त बाबा ख़ुदि बि, बाबा जा कई ॿार हूंदा आहिनि जो बाबा खे ॿुधाईंदा बि हूंदा, बाबा हिते ईअं थी वियो। बाबा साकार में हुया न त ब्रह्मा बाबा न्यूज़ ॿुधंदा हुया। भले सोचो भक्ति में माण्हू सोचे कि असांजी भॻवानु मदद कंदो, हिते साकार में भॻवानु आयल आहे त बि नथो करे सघे। भॻवानु हिन धरती ते आयल आहे त बि दुनिया में दुख वधंदो ई थो वञे, त असां छा करूं ॿुधायो। असां कुझु करे सघंदा आहियूं? असां छा करे सघंदा आहियूं? सिर्फ़ु फुल स्टॉप लॻाए पूरे विश्व में लाइट माइट फैलायो बसि, है ना। सेवा, चाहे वाचा सेवा करो, चाहे मनसा सेवा करो, या कर्मणा सेवा। तव्हां पंहिंजी सोच बोल कर्म बाबा जे अनुसार चेंज करो ऐं उहो जीवन जियो। तव्हांजो जीवन ॾिसी माण्हू सिखंदा वेंदा। इहा थींदी आहे कर्मणा सेवा। कर्मणा सेवा में कुझु चइणो न पवंदो आहे, भई असां हर हिकु ॻाल्हि में असांजी सोच बाबा जहिड़ी, असांजी सम्झ बाबा जहिड़ी, असांजा स्वभाव संस्कार बाबा जहिड़ा। बसि कोई असांखे 10 गारियूं ॾेई वञे, असां चुपचाप उन जे लाइ ॿियो ई शुभभावना शुभकामना करे चलो ॻाल्हि ख़तमु। कोई असां ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए, चलो ठीकु आहे ख़तमु। हीअ थींदी आहे कर्मणा सेवा। बाबा ऐं इहे बाबा परीक्षा वठंदा आहिनि। कर्मणा सेवा ईअं ई थोरी थींदी आहे, बाबा असांजे एग्ज़ाम वठंदा।
असां ते कोई कूड़ा इल्ज़ाम लॻाईंदा, हुन सिचुएशन में असां छा था करूं? हुन अनुसार दुनिया में तव्हांखे ॾिसी माण्हू सिखंदा। हीअ थींदी आहे कर्मणा सेवा। तव्हां जेके नज़दीक जे संबंधी, असां त माण्हुनि खे चऊं शरीर छॾनि त कोई ॻाल्हि कोन्हे, आत्मा वई, हुनखे शांती द वाइब्रेशन ॾियो, हीअ उहा, त असांजे कंहिंजे नज़दीकी कंहिंजे शरीर छॾे छॾियो, हुन समय असां कीअं रिएक्ट था करूं, तॾहिं त माण्हू सिखंदा न। असांखे कोई बीमारी अची वई, हुन समय असां कीअं हुन सिचुएशन खे फेस करे बाबा जी यादि में हलूं था, इनखे चइबो आहे कर्मणा सेवा। त बाबा जी असांखे चवनि था कि जेकी 8 रतन हूंदा न, उहो विश्व जी सेवा जे पसंदि हूंदा, मतिलबु कंहिं न कंहिं रीति उहे सेवा कंदा ई रहंदा, उन्हनि जे दिमाग़ में बसि सेवा 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 हूंदा। इहे 3 विशेषता जॾहिं हूंदियूं तॾहिं चईंदासीं एवर रेडी। पहिरियों कंगन तयारु थींदो, पोइ वॾी माला तयारु थींदी, पोइ वॾी माला तयारु थींदी। सावित्री बहन सां बाबा ॻाल्हाईंदा, पंहिंजे गुप्त वरदाननि खे प्रत्यक्ष रूप में ॾिसो था न, हाणे सम्झंदी आहियो मां केरु आहियां। सर्विसेबल जी लिस्ट में पंहिंजो नंबर अॻियां सम्झंदा आहियो। उहा माता पुरुषारत करे पंहिंजो पूरो परिवार वठी आई, हिन लाइ बाबा चवनि था कि हुन बि कुझु एॾो तपस्या कई, हुन एॾो संकल्प फैलाया हुन, तॾहिं त आत्मायूं निकिरी करे बाबा जे घर आयूं हूंदियूं न, है न। सर्विसेबल जी लिस्ट में पंहिंजो नंबर अॻियां सम्झंदा आहियो, सर्विस जे प्रत्यक्ष फल जे निमित्त ठहिया आहियो। निमित्त त पोइ बि बीज चईंदासीं, सर्विसेबल जी लिस्ट में ॾाढा ईंदा, सिर्फ़ु कॾहिं कॾहिं पंहिंजे खे भुलिजी वेंदा आहियो। जॾहिं बाप दादा स्वीकार कयो आहे त बाक़ी छा खपे। सभिनि जी सर्विस हिकु जहिड़ी न थींदी आहे, वैराइटी आत्मायूं, वैराइटी सेवा जो तरीक़ो हूंदो आहे। सभिनि जी सर्विस, वैराइटी आत्मायूं हूंदियूं आहिनि, ऐं हुन वैराइटी आत्मायूं न वैराइटी तरीक़े सां सर्विस कंदियूं। ज़्यादा सोचण सां न थींदो, स्वतः थींदो। मतिलबु असां पंहिंजो पुरुषारत कंदा रहूं, पंहिंजा वाइब्रेशन फैलाईंदा रहूं, जिते बि तव्हांखे सर्विस करणी आहे, जो बि संकल्प आहे, इहे थिए जे बाबा खे यादि करे वाइब्रेशन फैलाइणु, मतिलबु झाड़ू कढणु। जे झाड़ू कढंदा आहियूं न त कचिरो निकिरंदो वेंदो आहे। त अगरि तव्हांखे किथे सर्विस करणी आहे, कंहिं आत्माउनि जी सर्विस करणी आहे, त हुननि आत्माउनि खे सकाश ॾियो, हुन स्थान खे सकाश ॾियो, मतिलबु रोज़ु झाड़ू कढो। मतिलबु उते अज्ञानता, नेगेटिविटी, विकार, बुराइयां या जो बि व्यर्थ वग़ैरह आहे, सभु ख़तमु थी वेंदो। पोइ जॾहिं साफ़ु सुथिरो थी वेंदो, पोइ बाबा जे परिचय जो बीज विझो। त बाबा चवनि था कि सोचण सां न थींदो आहे, स्वतः थींदो आहे। तव्हां सिर्फ़ु पंहिंजो पुरुषारत करो, पंहिंजे खे सदा बाप जे समीप रतन सम्झो, अधिकारी जनम सां ई आहियो, जनम सां फास्ट विया आहियो न। उन आत्मा खे बाबा चवनि था समीप रहण जो वरदान
जनम ते ही मिलियो आहे न। साकार में समीप रहण जो वरदान केतिरनि खे मिलियो आहे। गिनती करो त अहिड़ा वरदान ई ढूंढदे बि मुश्किल मिलंदा। हिन करे बाप जे समीप सम्झदे हुए अॻियां वधंदा रहो। जेतिरो हूंदो जहिड़ो हूंदो कल्याणकारी। न त बाबा उन्हनि खे उहा साकार जी पालना वारी आत्मा हूंदी त बाबा चवनि था जेतिरो हूंदो ओतिरो कल्याणकारी। त तव्हां सिर्फ़ु पुरुषारत करो, पंहिंजो संकल्प करो, पाण ई सभु कुझु थींदो। बाबा चवनि था कि बाबा जे समीप सम्झदे हुए अॻियां वधंदा रहो। जेतिरो हूंदो आहे जहिड़ो हूंदो आहे हुन में कल्याण में समायल। जीवन में जेतिरो हूंदो आहे ओतिरो हूंदो आहे हुन में कल्याण में समायल हूंदो आहे। सोचो न, निर्संकल्प रहो। बाबा जो वाइदो आहे बाप सदा साथ निभाईंदा रहो। पंहिंजो संकल्प बि बाप जे मथां छॾे ॾियो। तव्हांखे कोई संकल्प बि हुजे कि हीअ सेवा करणी आहे, हीअं पुरुषारत करिणो आहे, त उहो बाबा जे मथां छॾे ॾियो। सर्विस वधंदी या न बाबा ॼाणे, न त वधंदी न वधंदी त बि बाबा ज़िम्मेवार। तव्हां न वधंदी त बि बाबा ज़िम्मेवार। चईंदा न बाबा कि तव्हां सॼो ॾींहुं निमित सम्झी करे कर्म करो, सुठो थियो त बि बाबा जे मथां अर्पण, बुरो थियो त बि बाबा जे मथां अर्पण। है न? ज़िम्मेवार के तव्हां निश्चिंत रहो। बाबा जे अॻियां पंहिंजी संकल्प रखी छॾो। सिकी लॻा आहियो, केतिरी सिक सां बाबा तव्हांखे ढूंढियो आहे। पहिरियों सेवा जो रतन सॼे विश्व खां चुनियो आहे। हिन करे भुलिजो न, जाता बि उहा आया हूंदा हुते पहिरियों सेवा जो रतन हूंदो, है न? त हिन करे भुलिजो न। हर आत्मा में कोई न कोई विशेषता हूंदी आहे, जंहिं विशेषता द्वारा बाबा उन्हनि खे चुनियो। उहो ध्यान में रखी करे तव्हां जीवन में अॻियां हलंदा न त ॾाढो अॻियां वधी सघंदा आहियो। अज्ञान काल में बि ॾिसो, अगरि अज्ञान काल में बि पंहिंजा ॿारनि खे घर गृहस्थी में जेतिरा बि संबंधी हूंदा आहिनि न, उन्हनि जी विशेषता अनुसार अगरि तव्हां उन्हनि सां कमु कढणु चाहियो त तव्हांजो घर स्वर्ग ठही सघंदो। अज्ञान काल में, है न? ये त माण्हुनि ठाहे छॾियो आहे कि नुंहरुनि खे हीअं करिणो खपे, ससुनि खे हीअं करिणो खपे, ॿारनि खे हीअं करिणो खपे, पति खे हीअं करिणो खपे, पत्नी खे हीअं करिणो खपे। न, उन्हनि जी विशेषता अनुसार अॼुकल्ह जे ज़माने में उहो त मरी करे कोई कंदो आहे, मतिलबु चल ठीकु आहे, पत्नी खे ईअं करिणो ई पवंदो आहे त उहा ज़बरदस्ती कुझु कमु जो बि उनखे करिणो हूंदो आहे एज़ ए पत्नी उहो कंदी आहे, एज़ ए नुंहुं उहो कंदी आहे, एज़ ए माउ उहो कंदी आहे। ज़बरदस्ती कंदी आहे त खीचातानी थींदी आहे, बोझ थींदो आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे ज़बरदस्ती करिणो थो पए न। केरु त लेडीज़ चईंदी आहे असां जॉब करूं, ऐं कंहिंखे करणी न आहे, मजबूरी में करनि था। कहिड़ो फ्रस्ट्रेशन आहे। पति एॾो न कमाए या
पति पत्नी ॿई बि कमाइनि त बि घर न हले, है न। त किथे किथे न लेडीज़ मजबूरी सां कमाईंदी आहे। अॼुकल्ह हर हिकु इंसानु मजबूरी सां ई हले थो न। इंसान जी चाहना कुझु बि आहे, त मजबूरी में हलणु त चिक चिक थींदी न। हिकु दिलि सां छोरी जॾहिं सोचे कि हा मूंखे शादी करणी आहे, मूंखे ॿार पैदा करणा आहिनि, हा मां कंदमि, त उहो कमु केॾो सुठो थींदो आहे। हिकु ज़बरदस्ती में छोरियुनि जी शादी करायो, पोइ उन्हनि खे ज़बरदस्ती उन्हनि खे ॿार पैदा करायो, पोइ ज़बरदस्ती ॿारनि खे परेशानी प्रॉब्लम पालना में बोझ वारो जीवन थी वेंदो है न। हिते बाबा असांखे छा थो चवनि, तव्हांखे कुझु न करिणो आहे, सिर्फ़ु मूंखे यादि करो, मां जो चवां थो उहो कंदा हलो। हाणे हुन में बि अगरि कंहिंखे ज़बरदस्ती लॻंदी हुजे, भई कई यज्ञ में अहिड़ा माण्हू बि आहिनि छोजो उन्हनि खे पतो आहे भई बाबा जे सवाइ त कोई उन्हनि जी मदद न करे सघंदो, हिन दुख जी दुनिया मां कोई बि उन्हनि खे छुड़ाए न सघंदो। इहा आत्मा इन्हनि खे पतो आहे, है न। त बाबा जैसे चवनि था कि कोई आत्मा त सीरियसली ज्ञान मार्ग में ज़बरदस्ती था हलनि, छो जी अगरि न हलंदा त कलयुगी दुनिया में त वैसे ही परेशानी आहे। कई आत्माएं ते बि सोचदियूं आहिनि कि अरे केरु धंधो आदि कंदो, जॉब आदि कंदो, हल हिते ॿ रोटी त मिलनि थियूं, रहण बाबा जे घर ते एॾा सुठा ठही आहिनि, है न। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि मां तव्हांखे काथां चुनियो आहे, जो विशेषता ॾिठी आहे न, हुन विशेषता खे सम्झी करे पंहिंजो जीवन हुन रीति अॻियां वधायो, अटेंशन ॾेई करे हलो, पुरुषारथ करो, मूंखे यादि करो। हिन जन्म में त असां बाबा जे यज्ञ में, बाबा जे हुन में आराम सां खाई पी रहंदासीं, लेकिन अॻियां अगरि पुरुषारथ न कंदासीं, महिनत न कंदासीं, सिर्फ़ु शइ जी महिनत करणी आहे, यादि जी महिनत करणी है न, यादि जी महिनत करणी आहे, त असांजा अॻियां जो जीवन ठीकु निकिरंदो। न त अॻियां जे जीवन में वरी दासी ठहिणी पवंदी, वरी उते महिनत करणी पवंदी, भले उते इहा कम न हूंदो आहे, उन्हनि खे ईअं बोझ न लॻंदो आहे, पर पद त कम थी वेंदो न। दासी त उहो ठहींदा आहिनि जो बाबा जे कार्य में विघ्न रूप ठहींदा आहिनि, उहो त कॾहिं बि भूले न ठहिजो, है न। कोई तव्हांखां अॻियां निकिरी वञे, कंहिंखे दीदी ज़्यादा पुछे न पुछे, सभु उहो ॼाणो उन्हनि जो कमु, कॾहिं बि बाबा जे कार्य में विघ्न रूप न ठाहिजो। कॾहिं बि कंहिंजे लाइ कोई कहिड़ो बि हुजे, तव्हांखे परेशानी थिए थी, तव्हां किनारो करियो, तव्हांखे सेंटर ते सम्झ में नथो अचे, घर वेठे मुरली ॿुधो, अॼु बाबा चई रूठजो न, रूठण वारो हिकु त रूठी करे घर वेही रहंदो, पोइ कॾहिं बाबा जे लाइ उल्टो सुल्टो बि चई छॾंदो, हा ॾिठी वेठो इहो, कॾहिं बि अहिड़ा कम न करणा। असांखे न सम्झ में आयो, दीदियुनि सां सेंटर सां कोई ॻाल्हि कोन्हे, केर बि ग़लति आहे न आहे, असांखे हुन में पढ़णो ई न आहे, त कॾहिं बि बाबा जे कार्य में विघ्न रूप न ठहिणो आहे, इहे रूठण बि विघ्न। त बाबा ॾिसो तव्हां कहिड़े स्पेशल रतन आहियो, तव्हां में कहिड़ी विशेषता बाबा ॾिठईं जो तव्हांखे चूज़ कई,
तव्हांजे ख़ानदान में, तव्हांजे परिवार में, तव्हांजे मोहल्ले में तव्हांखे चूज़ कई त उहो विशेषता साम्हूं रखो, भुलिजो न। सावित्री बैंस जे अलौकिक परिवार वारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। सभी डबल वर्से जे अधिकारी आहियो न। लौकिक बाप जी बि श्रेष्ठ संकल्प जो खज़ानो मिलियो, पारलौकिक बाप जो बि वरसो मिलियो, अलौकिक जो बि वरसो मिलियो, ट्रेन जो वरसो साथ साथ मिलियो हुननि जे परिवार वारनि खे। टई बाप जी आशाउनि जा दीपक आहियो। वैसे बाबा चईंदा आहिनि अलौकिक बाप कोई वरसो न ॾींदो आहे, लेकिन अॼु बाबा हिन में चवनि था हुननि खे अलौकिक जो बि वरसो मिलियो, मतिलबु ऐसे ब्रह्मा कुमार कुमारियों बि वरसो मिलियो। बाबा त चईंदा आहिनि सिर्फ़ु लौकिक ऐं पारलौकिक सां मिलंदो आहे, लेकिन हिन में बाबा चवनि था हिननि खे कि टे बाप सां तव्हांखे वरसो मिलियो आहे, त टे बाप जे आशाउनि जा दीपक आहियो। वैसे बि ॿारनि खे कुल जो दीपक चइबो आहे। कुल जे दीपक त ठहिया आहियो, लेकिन साथ साथ विश्व जा दीपक ठहियो। सदा मस्तक ते भाग्य जो सितारो चमकंदो रहे। बाप दादा बि अहिड़ी हिमत रखण वारे ॿारनि खे सदा मदद कंदा आहिनि, है न। बाबा असांजी मदद करण लाइ सदा एवर रेडी रहंदा आहिनि, लेकिन मदद कंहिंजी कंदासीं जो भई उथणु चाहींदो। कोई चए कि जंहिंखे करिणो ई न आहे। हाणे सम्झो अगरि कंहिंजी फैमिली में कोई लेडी हले थी, कोई माता हले थी ज्ञान में, उनखे उहो लहसुन प्याज नथी खाए, लेकिन उन्हनि खे ॿियनि जे लाइ ठाहिणो थो पए। ऐं उहा चईंदी आहे कि मां न बार बार बर्तन तेल वेल छा बदिला, त जंहिं तेल में मां उन्हनि जे लाइ लहसुन प्याज ठाहींदी आहियां या पकोड़ा तलंदी आहियां या जो बि कंदी आहियां, उन्हनि में ई मां पंहिंजो बि करे छॾंदी आहियां। मां ज़्यादा सोचदी न आहियां। सोचती न आहियां मतिलबु कि हुन संकल्प ई न कयो अथई कि न बाबा मूंखे बि मां लहसुन प्याज छॾियो आहे त हाणे मूंखे पूरी रीति परहेज़ करे खाइणो आहे। ईअं बि न बुख में ई वेठा हुजूं। कई माण्हू न ईअं ज़िद्दी थी वेंदा आहिनि, पोइ वही सिकंदा आहिनि। हीअं न भई असां नथा खायूं, बाबा मना कयो आहे, बाबा जे लाइ नथा कयूं। अरे नथा खायो त ज़रूरी थोरी टे टाइम रोटी खाओ। तव्हां हिकु टाइम ई भले पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे संकल्प करिणो आहे कि पहिरियों त आहे कि हा मूंखे लहसुन प्याज छॾिणो आहे। छॾिणो न आहे मतिलबु मां बसि हाणे मां खाईंदमि ई न, छॾे छॾियो। पहिरीं संकल्प त ई आहे, हुन अनुसार बाबा तव्हांखे मदद कंदा। ॿियो संकल्प तव्हांखे घर में रोटी ठाहिण जी आहे, कोई ॻाल्हि कोन्हे मूंखे बिना लहसुन प्याज जी ठाहिणी आहे, त मां ज़रूरी थोरी पकोड़ा खायां मां, है न। ज़रूरी थोरी आहे। चल ठीकु आहे, पकोड़ा ठाहिणा बि आहिनि त पहिरियों मां पंहिंजा ठाहे करे अलॻि करां, पोइ उन्हनि जे लाइ ठाहियां थी। पहिरियों पोइ त इहे कोई ॻाल्हि कोन्हे, मां पंहिंजे लाइ अलॻि कुकर में हिकु नयो कुकर वठी वठो, हुन में मां रोज़ु खिचड़ी ठाहे खायो, पराठा खायो। ये ख़ुदि जी बि त होशियारी हुजणी खपे न। सभु बाबा ई थोरी कंदा। बाबा तव्हांखे इहा अपॉर्चुनिटी ॾिनी अथई कि तव्हां माता आहियो, घर में कुझु बि करे सघंदा आहियो, पंहिंजी रोटी कीअं ठाहे सघंदा आहियो। भाइयुनि जे लाइ त ॿियो ई प्रॉब्लम, अगरि हुनजी ज़ाल न हले त उहो वीचारो, लेकिन माताउनि खे त सहज आहे। पोइ संकल्प करो कि मूंखे रोटी ठाहिणी न पए, घर में ई सभु छॾे छॾनि। अहिड़ा वाइब्रेशन बाबा जी याद में फैलायो, सभिनि खे लहसुन प्याज खाइण ई छॾे छॾियो। इनखे चइबो आहे पुरुषार्थ, है न। त बाबा चवनि था कि हिमत बचे मदद बाप। जॾहिं बि संकल्प कयो बाबा हाज़िर। बाबा जे मथां सॼो कार्य छॾे छॾो त बाबा
ॼाणे कारे ॼाणे स्वयं सदा डबल लाइट फ़रिश्तो थी रहंदा, ट्रस्टी ठही करे रहो त सदा हल्का रहंदा। साफ़ दिल मुराद हासिल, हिकदमि नंढो ॿारु ठही वेंदो। मां वाह इहे सभु छॾे ॾियो, बसि बाबा तव्हां चयव इहे न खा त मां न खाईंदमि, हाणे तव्हां ॼाणो इहे ॼाणनि, मूंखे त न खाइणो आहे। तव्हां चओ त हिते बि रहणो आहे, हल मां रहां थी, लेकिन मां त इहे न खाईंदमि। तव्हां हिननि खे सम्झायो हाणे, इहे नंढो ॿारु ईअं कंदो आहे न, तॾहिं बाबा जी मदद मिलंदी रहंदी। बाबा इहे त चवनि था ॿाहिरि हल, मां वञा, तव्हां चओ था भले वञ, पर मां त उते लहसुन प्याज न खाईंदमि। बाबा पाण ई तव्हांजे लाइ अरेंजमेंट कराए छॾींदा। एतिरो तव्हांखे न ॿारु ठहिणो पवंदो, ट्रस्टी, कि बाबा हाणे त इहो शरीर तव्हांजो मंदरु आहे, आत्मा तव्हांजी मूर्ति आहे, मां छो अहिड़ा संकल्प एक्सेप्ट करां, मूंखे त न खपनि इहे सभु, हटायो था हिननि खे। श्रेष्ठ संकल्प जी सफलता ज़रूरु थींदी आहे न, साफ़ दिल मुराद हासिल। हिकु श्रेष्ठ संकल्प जो ॿारनि जो ऐं 1000 श्रेष्ठ संकल्प जो फल बाप द्वारा प्राप्त थी वेंदो आहे, हिकु जो 1000 गुणा मिली वेंदो। हाणे जो खज़ाना बाबा जा मिलिया आहिनि उन्हनि खे बांटंदा रहो, महादानी ठहो। सदैव कोई बि अचे त उनजे तव्हांजे भंडारे सां ख़ाली न वञे, उनखे कुझु न कुझु ॾियो। ज्ञान जो भंडारो पियो आहे न, उहो ई बीज हाणे फल ॾींदो। त बाबा छा था चवनि, महादानी ठहो, बाप जे खज़ाना जो मिलिया आहिनि उन्हनि खे बांटो। विदाई जे समय बाप दादा सभी ॿारनि प्रति टेप में यादि प्यार भरी, चारों ओर जे सभी स्नेही ॿारनि जी यादि प्यार बधाई बाबा खे मिली। बाप दादा सां गॾु सभी ॿार दिलि तक नशीन आहिनि। बाप दादा जा सभी ॿार दिलि तक नशीन आहिनि, जो दिलि ते आहिनि उहो भुलिजी कीअं सघंदा आहिनि, इन करे सदा जो दिलि ते आहिनि जो दिलि बाबा चवनि था कि बाबा हाणे सभिनि खे यादि पिया ॾियनि था, चारों ओर जे सभी स्नेही ॿारनि खे यादि प्यार ऐं बधाई। बाप दादा सां गॾु सभी ॿार दिलि तक नशीन आहिनि। बाप दादा जान जो दिलि ते आहिनि उहो बाबा उन्हनि खे कीअं भुलिजी सघंदा आहिनि, इन करे सदा ॿार साथ आहिनि, साथ ई रहंदा, साथ ई हलंदा। बाप दादा सर्व ॿारनि जे दिलि जे उमंग उत्साह ऐं सेवा में वृद्धि माया जी थियण जो समाचार बि ॿुधंदा रहंदा। हर हिकु ॿारु महावीर आहे, महावीर ठही विजय जो झंडो लहराईंदा रहो। इन करे बाप दादा सभिनि खे विजय जी मुबारक ॾींदा आहिनि, बधाई ॾियनि था। सदा वॾे बाप सां गॾु वॾे ते वॾो ॾींहुं उमंग उत्साह सां बितायो था न, ऐं सदा ई वॾो ॾींहुं मल्हाईंदा रहो। संग में ॻाए ई वॾो ॾींहुं, वॾो वॾो बाबा सां गॾु आहे, वॾी वॾी पढ़ाई सां पढ़ूं था, वॾो वॾो वरसो असां प्राप्त था करूं, वॾी वॾी सेवा असां बाबा सां गॾु करूं था, पूरे विश्व जी सेवा। हर हिकु ॿार इहे सम्झे कि विशेष मुंहिंजे नाम सां बाप दादा यादि प्यार मोकिलियो अथई। हर हिकु ॿार जो नाम सहित बाप दादा साम्हूं ॾिसंदे हुए, मिलन मल्हाईंदे हुए यादि प्यार ॾियनि था। हर हिकु ॿार खे नाम सहित बाप दादा उन्हनि खे साम्हूं ॾिसनि था ऐं मिलन मल्हाईंदे हुए उन्हनि खे यादि प्यार ॾियनि था, आत्मा खे।
प्रश्न एयर कंडीशन जी सीट बुक कराइण जो तरीक़ो छा आहे। एयर कंडीशन जी सीट बुक कराइण लाइ बाबा जो भी कंडीशंस ॿुधाई आहे उन्हनि सभिनि ते सिधा हलंदा रहो। अगर कोई भी कंडीशन खे अमल में लाईंदा त एयर कंडीशन जी सीट, कोई भी कंडीशन अमल में न लाईंदा त एयर कंडीशन जी सीट न मिलंदी। जो चईंदा आहिनि कोशिशि कंदा त अहिड़ा कोशिशि करण वारनि खे ये सीट न मिली सघंदी आहे। ॿियो प्रश्न आहे, कोशिशि शब्द न हूंदो आहे हिते तव्हांखे। हिन समय मनुष्य आत्मा दुखी परेशान, ये बीमारी आहे न आत्माउनि खे, त ये बीमारी जो इलाज, बीमारी जो इलाज छा आहे? रोज़ बाबा जी यादि जी दवाई वठो ऐं परहेज़ जो बाबा ॿुधाईंदा आहिनि। अगरि जो परहेज़ न कंदासीं त दवाई असर न कंदी, पोइ बीमारी ख़तमु न थींदी। सिंपल आहे। हिते कोई असांखे बाबा खे कोई पंहिंजी संस्था जो नाम थोरी कराइणो आहे, है न। बाबा खे त सभिनि जा दुख दूरि करणा आहिनि, सभिनि खे पावन ठाहिणो आहे। भई दुनिया में त माण्हू हूंदा आहिनि सोचंदा आहिनि कि असांजी संस्था जो नाम थिए, हिन करे कुझु न कुझु कंदा रहंदा आहिनि। हिते असांखे संस्था जो नाम थोरी फेमस करणो आहे। मेन टारगेट छा आहे असांजे बाबा जे हिते अचण जो, ज्ञान योग जो। आत्मा पावन थी वञनि, आत्मा जी दुख शांति सां मुक्त थी वञनि। त हुन लाइ इहा दवाई आहे ऐं इहा परहेज़ आहे। त बाबा चवनि था ऐं पोइ हुन अनुसार अगरि ॿियो बि अॻियां हलिया माण्हू, दुख दूरि थी वियो, उन्हनि खे प्राप्ति बि करणी आहे सत्युग जे लाइ, त जो कंडीशंस आहिनि, पवित्र रहण, लहसुन प्याज न खाइण, या जो भी बाबा जी श्रीमत आहे उन्हनि खे फॉलो करणो, त सीट मिलंदी, न त न मिलंदी। ॿियो प्रश्न आहे हिते लड़ाई झगड़ो करण जो मतिलबु ई न आहे। अॼु अगरि कंहिंखे कोई सुठो पुरुषार्थ या निमित ठहिण लाइक़ु आहे, सेंटर इंचार्ज, जोन इंचार्ज ठहिण जे लाइक़ु उहो आहे, लेकिन ॿी आत्मा चए थी न मां यज्ञ में एॾो पैसो ॾिनो आहे, मां ठहींदमि, मां एॾे समय खां सेवा थी करां, मां दादियुनि सां गॾु रही आहियां, त मां इंचार्ज ठहींदमि। ठहो भई तूं ठहो। हिते संगम युग ते उहो सेंटर इंचार्ज ठही वेंदा, लेकिन न त बाबा जी दिलि तक नशीन ठहींदा, न उन्हनि खे भविष्य जो राज्य तक मिलंदो। त लड़ाई झगड़ो करण जी ॻाल्हि ई न आहे, है न। त बाबा चवनि था सीट कंहिंखे मिलंदी, भविष्य जी सीट कंहिंखे मिलंदी, जो हाणे बाप दादा जी हर कंडीशंस खे मञी करे हलंदो। ॿियो प्रश्न आहे कहिड़ो हिकु गुण परमार्थ ऐं व्यवहार ॿिन्हिनि में ई सर्व जो प्रिय ठाहे ॾींदो आहे। कहिड़ो हिकु गुण परमार्थ ऐं व्यवहार ॿिन्हिनि में ई सर्व जो प्रिय ठाहे ॾींदो आहे। उत्तर आहे हिक ॿ खे अॻियां वधाइण जो गुण, अर्थात पहिरियों तव्हां जो गुण परमार्थ ऐं व्यवहार ॿिन्हिनि में सर्व जो प्रिय ठाहे ॾींदो। जे पहिरियों तव्हां, इहा परमार्थ मतिलबु पुरुषार्थ ऐं व्यवहार में सर्व जो प्रिय ठाहे ॾींदो। भई ठीकु आहे, पहिरियों तव्हां अॻियां वधो, कोई ॻाल्हि कोन्हे, पर ईअं न की असां पुठियां रहिजी वञूं। तव्हां पंहिंजी स्थिति द्वारा अॻियां वधो। उन्हनि खे सीट खपे न, इंचार्ज जी सीट खपे, अॻियां वेहण जो फलानो जो सीट खपे, उन्हनि खे उहो ॾियो। तव्हां पंहिंजी स्थिति में ऊचा रहो। बाबा जो बि इहे ई मुख्य गुण आहे न, चईंदा आहिनि न पहिरियों ॿार
शिव बाबा जो त केॾो जास्ती वॾो गुण आहे इहो की न पार तव्हां वञो राज्य करणु मां त मथे ई वेठो त हिन गुण में ऐं ब्रह्मा बाबा बि हिन गुण खे फॉलो कयूं त हिन गुण में फॉलो फादर ठहो। अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो। ओम शांति।